बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाव बाझब ओडियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाव बाझब ओडियाई मंगा, रिय थंभे रिय थोणीअ, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, हमेशह जीअं नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। आऊं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण ऐं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग, सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे सुबुह मेहराण जे हिन मंच तां, हिन अङण तां क़बूल पवे। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त हीउ मंच, हीउ अङण तव्हांजो पंहिंजो आहे ऐं मेहरान टेलीविज़न जो हीउ जेको प्रोग्राम आहे सुबुह मेहराण, सुबुह जे पहर में अव्हां ताईं पहुचे थो ऐं ख़ूबसूरत हिकिड़ो प्रोग्राम आहे। कोशिशि कंदा आहियूं त जेका कचहरी हुजे उहा बि लाभाइती हुजे, छो त सुठियूं ॻाल्हियूं हमेशह उहे ज़हन ते असरु कंदियूं आहिनि ऐं इन ॻाल्हि खे पाण सभु मञींदड़ हूंदा आहियूं त स्क्रीन जो असरु ज़रूरु थींदो आहे। ज़हननि ते उहो असरु थिए थो, उहे शयूं जेको आहिनि चिटिजी वेंदियूं आहिनि ज़हननि ते। इन जो मिसाल मां ईअं बि ॾींदसि त नंढपण खां वठी करे असां जेके कहाणियूं ॿुधियूं आहिनि ऐं स्क्रीन ते जेका शइ असां ॾिठी आहे, उहा किथे न किथे असांजे ज़हन ते उन्हनि शयुनि जो अक्स ज़रूरु ठहियलु हूंदो आहे। माना का अहिड़ी ॻाल्हि कॾहिं अची वञे साम्हूं त उहा का माना रिज़म्बलेंस असां ॾेई सघंदा आहियूं त हा, नंढपण में माना हिन तरह जूं शयूं असां ॾिठियूं आहिनि। ऐं इहे सभु शयूं मुंहिंजे ख़्याल सां तरबियत में बि इन्हनि जो हिसो ज़रूरु किथे न किथे उहा शइ कॉन्ट्रीब्यूट ज़रूरु थींदी आहे। उन शइ खे असां इन तरह एक्सप्लेन करे सघूं था त अॼुकल्ह जो जेको दौरु आहे, मिसाल जे तौर ते असां हिन दौर खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु चऊं था। ऐं रोबोटिक्स जी हाणे जेको आहे न ॾींहों ॾींहुं दुनिया थींदी वञे पई ऐं असां AI सां कनेक्टेड आहियूं, असां IT जे दौर जा माण्हू आहियूं। हाणे उहो पथरनि जे दौर खां इंसानु जेको आहे न इलाही अॻियां निकिरी चुको आहे। इंसानु ॾींहों ॾींहुं तरक़ी जी उन्हनि मंज़िलुनि ते आहे ऐं नयूं ईजादूं जेके आहिनि उहे किथे न किथे इंसान खे अचरज में ज़रूरु विझनि थियूं, हैरान ज़रूरु कनि थियूं। माना इहो असां कॾहिं कोन सोचियो त का अहिड़ी ऐप हूंदी जंहिं ते असां मुख़्तलिफ़ शयुनि खे आसानी सां सम्झी सघंदासीं। हा, ज़रूरु उते जेको आहे न कुझु शयूं 100% माना असां वटि श्योरिटी न आहे त असां वटि उहे सभु शयूं ऑथेंटिक आहिनि या न, पर वरी बि आसानियूं ज़रूरु असां वटि मौजूदु आहिनि। त असां जेको कुझु नंढपण खां सिखूं था, जेको कुझु ॿार खे सेखारियो वञे थो या उहो जेको कुझु बि ॾिसंदो आहे त उहे सभु शयूं उहे आख़िर ताईं उन सां गॾु हलंदियूं आहिनि ऐं किथे न किथे उहा शइ ज़रूरु का न का अहिड़ी शइ हूंदी आहे जेका कमु अची वेंदी आहे। सो वॾनि जूं कचहरियूं तॾहिं चवंदा आहिनि त सुठियूं हूंदियूं आहिनि ऐं वॾनि सां वेहणु तॾहिं ई सुठो हूंदो आहे। इहो जेको वक़्तु हूंदो आहे न त उहो ज़रूरु लाभाइतो थींदो आहे। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ख़ुशियुनि जो मतिलबु आहे वेहकूं, गॾिजाणियूं, बैठकूं ऐं हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका उनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। सो हिन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ आउं अॻियां वधां थी ऐं रोज़ जी बुनियाद ते असां जेको आहे न हिन वेकेशन्स में 2 महीननि जी मोकलुनि जे हवाले सां ज़रूरु ज़िक्र कयो आहे। सो अॼु असां वटि जेका शख़्सियत मौजूदु आहे उहे पाण जनाब स्कूल खे संभालनि था, मेहरान पब्लिक स्कूल खे पाण जेको आहे प्रिंसिपल आहिनि, पूरे स्कूल खे संभालनि था, पूरी मैनेजमेंट उन्हनि जे हथ में आहे ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में उहो स्कूल हले पियो। मेहरान यूनिवर्सिटी जेका शानदार इंजीनियरिंग यूनिवर्सिटी आहे, उन जे अंदरि ई असांखे इहो स्कूल मिलंदो आहे ऐं गॾोगॾु कॉलेज बि आहे, मेहरान पब्लिक कॉलेज। सो उते जेतिरा बि ॿार पढ़नि था किथे न किथे सुठियुनि मंज़िलुनि ताईं ज़रूरु पहुचंदा आहिनि। स्टाफ जी ज़रूरु मां तारीफ़ कंदमि, उते जेको आहे सो क्वालिफाइड स्टाफ आहे, ॾाढो ज़बरदस्त स्टाफ आहे। पोइ उहो स्कूल जो हुजे या कॉलेज जो हुजे, पाण जनाब इंजीनियर आहिनि ऐं मेहरान यूनिवर्सिटी में बि एज़ अ प्रोफेसर पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई चुका आहिनि। पर हिन वक़्तु संदनि ख़िदमतूं उन स्कूल जे लाइ आहिनि, उन कॉलेज जे लाइ आहिनि। मां ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली जुड़ियल सांगी साहिब सां। तव्हांखे भली कार्ड चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महिरबानी, थैंक यू। कीअं आहियो? ठीकु आहियो? मॉर्निंग ज़बरदस्त, अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह, ज़बरदस्त। मां जीअं आयमि जी प्लीज़ पई खड़े पसा यस जी, मां जीअं आयमि त मूं चयो काफ़ी ॾींहंनि खां पोइ तव्हांजी अपीयरेंस आहे हिन प्रोग्राम में। बसि ज़िंदगी आहे, जॾहिं का सॾु थींदो आहे त अचिबो आहे। जी बिल्कुलु, कचहरियुनि में माण्हू हिक ॿिए खां सिखे थो। यकीनन पोइ असांजी हिकिड़ी पंहिंजी दुनिया आहे, उन में हलूं था। अव्हांजी हिकिड़ी पंहिंजी दुनिया आहे। तव्हां वटि खोड़ सारा महिमान ईंदा हूंदा। जी हा, जी हा, बिल्कुलु। पोइ जॾहिं ज़रूरत पए थी त अची था वञूं। ज़बरदस्त। मां ज़रूरु इहो बि ऐड करणु चाहींदमि त डेडिकेटेड जेके उस्ताद हूंदा आहिनि
उहे समाज खे कुझु सुठो ॾींदा आहिनि ऐं सर्जन पाण हिकु उस्ताद बि आहिनि, हिकु लेखक बि आहिनि, सुठा राइटर आहिनि, सुठा कॉलम्स उन्हनि जा शाया थियनि था। तव्हांखे दिलि जी गहराई सां मां ॿीहर भलीकार चवंदमि सुबुह में राण जे हिन मंच ते हिन फर्स्ट क्लास ज़बरदस्त अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। अच्छा, मौसम थोड़ी थोड़ी चेंज आहे ऐं कुझु मींहं बि वसिया आहिनि, उमेद बि आहे सुठनि मींहंनि जी घुर्ज बि आहे। सो यस, छा चवणु चाहींदव? मौसम गरम त ॾाढी आहे ऐं मौसम जे गर्मी सां गॾोगॾु वॾी वेदन इहा आहे त लाइट वारनि माण्हुनि सां ज़ुल्म कया आहिनि ऐं उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ा पैरामीटर्स आहिनि, पंहिंजी हिकिड़ी सोच आहे जी। पर असां ख़ुदि टेक्निकल माण्हू आहियूं, असां ॼाणूं था। मां बेसिकली इंजीनियर आहियां, त जेके बि इंजीनियर सां असांजी गुफ़्तगू थींदी आहे या जेके कचहरियूं थींदियूं आहिनि त का बि लोड शेडिंग जहिड़ी सूरत हाल आहे कोन। हीअ सभु हथ सां पैदा कयल शयूं आहिनि ऐं जंहिंमें गॾिजी सभई हिसो पती करे उहे खाइनि था। ट्रांसफार्मर्स जेके बि शहरनि में लॻल हूंदा आहिनि उहे सभु माण्हू पाण में चंदा वठी ऐं कमु हलाईंदा आहिनि। माना शहरनि में महीनो महीनो जेकॾहिं लाइट किथे न हुजे त उन माण्हुनि जी हालत छा हूंदी। उते ग़रीब कुराड़ा माण्हू बि रहनि था, उते मासूम ॿार बि रहनि था ऐं जिते 20 फुट जी दीवार हुजे उनजे अंदरि जेकॾहिं पथर जी दीवार में अंदरि सीमेंट जी दीवार जे अंदरि गर्मी केतिरी हूंदी ऐं उनखां पोइ थी वरी इहो उन्हनि जो हॉस्पिटल्स जो जेको हशर आहे सभु इंटरकनेक्टेड शयूं आहिनि। नो डाउट त उन गर्मी माण्हुनि खे तंग ॾाढो कयो आहे। त हाणे माण्हू सभु अखियूं खणी मथे अलाह खे ॾिसनि था त माना का बारिश अबरे रहमत अची वञे। कल्ह दादूअ में मींहुं वसियो आहे पर उन जेको थोरो मींहुं वसियो आहे उन एतिरी रहमत कई आहे जो रोड भरिया पिया आहिनि, गटर फुल थियल आहिनि ऑलरेडी, पाणी खे निकाल करणी का आहे कोन। सो ॼण मींहुं बि जेको रहमत जो मींहुं आहे उहो असांजे माना चङनि मुड़ुसनि जे करे उहो ज़हमत बणिजी वियो आहे। सो मौसम मींहुं वसण सां ज़ारी ॻाल्हि आहे सुठी थींदी, असांखे उमेद आहे ऐं वधीक अल्लाह मालिक आहे। जी हा, जी हा। अच्छा, माशाल्लाह सां तव्हां इलाही सुठा प्रोग्राम्स करे रहिया आहियो न। कुझु पोयनि ॾींहंनि में मूंखे इलाही सुठा प्रोग्राम्स नज़र आया, उहो तव्हांजे पंहिंजे स्कूल में ई थियनि था। अच्छा, भला छा प्लानिंग हूंदी आहे, कीअं ही प्रोग्राम्स करियो पिया, अदबी प्रोग्राम्स? असल में अदी दुनिया में छा आहे त माण्हू जॾहिं पैदा थियो आहे न त अलम अल इंसान अलम बिल कलम इकरा बिस्म रब्बिकल लज़ी खलक। अल्लाह तबारक व तआला इंसान खे पैदा ई कयो आहे त वञी इल्मु सिखे, पढ़े, ॿियनि खे पढ़ाए ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं त असांजे हिसे में इहो हिसो आयो आहे। सही पिया चओ, बिल्कुलु। त इन हवाले सां मुंहिंजा काफ़ी अदीब दोस्तनि सां ॿियनि सां वास्ता रिलेशन्स आहिनि, उहे पोइ वक़्तनि फ़वक़्तनि प्रोग्राम्स थींदा आहिनि त पोइ असां उन में हिसो पती वठंदा आहियूं। सही, ज़बरदस्त। ऐं लिखंदो बि आहियां, कुझु कालम जी मां ॻाल्हि कई, कुझु ॿ टे हाणे ताज़ा छपिया आहिनि, कंहिं ज़माने में छपा हुआ, अॻु में चयो मां कहाणी कंहिं दौर में लिखंदो हुउमि पोइ छॾे ॾिनी। छो छॾी भला? बसि छॾण जा सबब खोड़ आहिनि। सुस्ती, माण्हू जी तरक़ी जेका अक्सर ख़राबु थींदी आहे सुस्ती जे करे, उहा सुस्ती मुंहिंजे माना रग रग में समायल आहे। हाणे वरी थोरो जाॻां पियो त शायदि कुझु कजे, छो त हाणे कुझु वक़्त खां पोइ असां वरी रिटायरमेंट जी दुनिया में वेंदासीं त इहो किताब ई आहे जेको तव्हांखे पाण सां गॾाए रखंदो। दोस्त शायदि तव्हांखे छॾे वञनि पर तव्हां सां गॾु किताब गॾु हूंदा। त उन हवाले सां आहे, सो उन्हनि दोस्तनि सां गॾु रहे थो। हाणे बि कल्ह टियों ॾींहुं दादूअ में हिकिड़ी ताबिश बुखारी शाइर, सुठो शाइर हो, हुनजी सालगिरह ई उते वञणु थियो। पोइ उते उन्हनि मूंखां सदारत कराई, उन्हनि जी महिरबानी। नूर कुंबर सेक्रेटरी हो सिंधी अदबी संगत जो, ॿिया बि इलाही सारा दोस्त आया हुआ हुते। इन हवाले सां पोइ उन्हनि सां सलाह ॾियल आहियूं। ज़बरदस्त, ज़बरदस्त, तमामु सुठो। नो डाउट तव्हां जूं एक्टिविटीज़ इलाही सुठियूं आहिनि, ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि, पर सुस्ती वारो जेको इहो एलिमेंट आहे न, हाणे इहो निकिरे पियो आस्ते आस्ते। हाणे मुसलसल तक़रीबन 2-3 कलाक पढ़ंदो बि आहियां, 2-2 कलाक लिखंदो बि आहियां, 10 खां 15 कलाक वञनि था। सुठी प्रैक्टिस आहे। बाक़ी 8-10 कलाक निंड जा हूंदा आहिनि ऐं उन में जेको ऑफिस में बि हूंदो आहे, जेकॾहिं वांदो हूंदो आहे त कुझु लिखी वठंदो आहे, न त को हाणे हिन महिल त वेकेशन्स आहिनि त फुल टाइम जहिड़ो फ्री आहियूं। सही, सही। रिटायरमेंट खां पोइ बि माण्हू इलाही सुठा कमु कंदा, लाइक लिखण ऐं पढ़ण जो कमु नथा छॾनि। ताज साहब आहे, मिर्ज़ा कलीज, नसीर मिर्ज़ा साहब आहिनि, मिर्ज़ा कलीज बेग जे ख़ानदान मां आहिनि पाण जनाब, ऐं नूरुल हुदा साहिबा, महताब राशदी साहिबा आहिनि। ज़िंदगी रिटायरमेंट बेसिकली आहे कोन, ऑफिशियल रिटायरमेंट चलो। माना हिकिड़ो फेस चेंज आहे। जी हा, जी हा। हिकिड़ी तव्हां वटि हूअं सर्विस में हुया, हाणे तव्हां सर्विस में न आहियो,
उहो त अञा तव्हां आज़ादु आहियो त तव्हां सभु कुझु करे सघो था। जी हाँ, जी हाँ। हूअं तव्हां ॻाल्हाइण में बि एहतियात कंदो त मथां मुंहिंजो साहब नाराज़ थिए, पोइ जेको खपे ॻाल्हाए वठो, जी हाँ, जी हाँ। पर अदब ऐं अख़लाक जे दायरे खां माण्हू ॿाहिरि न वञे। असां इहो चवंदा आहियूं त माण्हू जेकॾहिं टीचर आहे, प्रोफेसर आहे या अदीब आहे त अख़लाक जे दायरे खां ॿाहिरि न निकिरे। बिल्कुलु। अख़लाक जे अंदरि हिक ॿिए सां तव्हां क्रिटिसाइज़ बि करे सघो था, हिक ॿिए खे तंबीह बि करे सघो था, हिक ॿिए जे लाइ लिखी बि सघो था। छो त मुंहिंजी हिकिड़ी नेचर हूंदी आहे, को दोस्त जेकॾहिं फेसबुक ते बि सुठी शइ न लिखंदो आहे या कंहिंखे कुझु चवंदो आहे त मां हुनखे पर्सनली फ़ोन करे चवंदो आहियां त तव्हां ग़लति कमु पिया कयो, बजाए जो उते लिखी करे झगड़ो पैदा कजे। सही सही त सही। इहो हिकिड़ो उसूल हुजणु खपे माण्हूअ जो, हाँ। त उहो वधीक बहितर आहे। ऐं अॼुकल्ह ॾिसो था माहौल जेको सॼी ओवरऑल सिंध जो एतिरो त आहे जो जेकॾहिं तव्हां 24 कलाक बि लिखो तॾहिं बि तव्हां कंप्लीट नथा करे सघो। हाँ हाँ हाँ। किथे पाणी कोन्हे, किथे रोड कोन्हे, किथे ॿार किथे गुम सिहत थिया, कोन्हे, किथे ॿार गुम पिया थियनि, जी हाँ। मासूम नियाणियुनि खे खयो था वञनि। हाँ। मासूम नियाणियूं अॼु बि सालनि हिते जा अगवा साल। थी पियूं आहिनि, सालनि साल प्रिया कुमारी गुम आहे। बिल्कुलु, असां वटां हाणे बिल्कुलु। हिकिड़ी ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, बिल्कुलु। छोकिरी कंवल अलाए छा नालो हुयुसि, हाँ, जेका हाँ। सोलंगी, नंढड़ी सोलंगी नंढड़ी जेका हा, आहे, उहा खजी वई, स्कूल वीदे खजी वई आहे। हुनजे माइटनि जी हालत ॾिसो, ऐं उतां जे इदारनि ते का जूअ नथी चुरे। हाँ हाँ हाँ। न त उन्हनि जो अख़लाक़ी फ़र्ज़ु आहे न। SHO अद जो, DSP आहे, SSP आहे, DC आहे, ॿिया जेके बि बस वारा आहिनि, टाउन ऑफिसर्स आहिनि, जेके माना असांजा जेके नुमाइंदा आहिनि, टाउन कमेटीज़ जा जेके चेयरमैन आहिनि, इहे सभु जेकॾहिं थोरो थोरो हिसो पंहिंजो लॻाइनि त मां सम्झां थो इहे मामला कोन थींदा। कोन थींदा, सही पिया चओ। त इहे सभु शयूं आहिनि त उन ते मवाद लिखण लाइ बि खोड़ आहे, पर हाणे रुॻो लिखी ऐं दाद वठणु इहो बि मूंखे मुनासिबु कोन लॻंदो आहे। सही। त को माण्हू प्रैक्टिकल कमु करे। हिन महिल सिंध जी माना सूरत हाल हेॾी गर्मियुनि खां पोइ पाणी अञा ताईं कोन पातो आहे। हाँ हाँ। दरिया में हिन महिल बि वेंदो तव्हांखे पाणी घटि नज़र ईंदो, उहो ब्लॉक करे पाणी वरी हाणे पुछड़ियुनि ते छॾियो अथनि, जेके बि चैनल्स आहिनि, कराची वाह वाह या हिन फुलेलियूं जेके आहिनि, हाणे उहो पाणी पतो आहे जॾहिं त सारियूं लहनि पियूं किथे किथे माना पोखजनि थियूं, जॾहिं प्रोडक्शन बि कीअं ईंदी। सही पिया चओ, सही पिया त चओ। उहो ऐं ॿियो जेके असांजा स्कूल्स बंदि आहिनि, त छो त अॼुकल्ह असां मां एज़ अ टीचर चवंदुसि त जेको स्कूल बंदि आहे, स्कूल खे बंदि करणु न खपे। स्कूल ऐं हॉस्पिटल उहे बंदि न हुजणु खपनि, उहे 24 आवर्स हलणु खपनि। स्कूल मां मुराद आहे यूनिवर्सिटी ताईं। जी हाँ, जी हाँ। त जेका वेकेशन्स कंदा उहे ॿारनि खे सिर्फ़ु माना हिकिड़ो फैसिलिटेट कंदा आहियूं त गर्मी में ॿार सस्टेन कोन कंदा, पर कलाक ॿ जेकॾहिं सभई स्कूल वारा गॾिजी वॉलंटियरली उन्हनि ॿारनि खे पढ़ाइनि ऐं माइट उन्हनि खे छॾे वञनि कलाक जे लाइ, जेके विज़िटिंग ते वञनि था ॿार, टूअर्स ते वञनि था, उहे भले वञनि, पर कुझु त हिते हुजनि था जिन खे वॉलंटियरली पढ़ाए करे ॿारनि खे तव्हां तयारु कयो त उहे ॿार तव्हांजे लाइ अञा बि वधीक ख़ुशि आईंदा, सुठा साबित थींदा। हाँ, तव्हांजो पर्सपेक्टिव सुठो आहे, पर पाण ई ज़िक्र कयो त असां वटि हिकिड़ो गर्मी तमामु घणी, ॿियो लोड शेडिंग ऐं मसइला इलाही घणा आहिनि। हा, उहो त घर में बि आहिनि न। ॾिसो, लोड शेडिंग त घर में बि आहे, स्कूल में बि रहंदी, होॾे बि रहंदी। ऐं होॾे जे करे मिसाल तव्हांजे स्कूल में हिकिड़ा 500 ॿार आहिनि, ऐं जेकॾहिं वेकेशन में तव्हां वटि 100 खनि था अचनि त उन्हनि खे मैनेज करणु सवलो आहे। त अहिड़े हवाले सां त मां ॻाल्हाइणु चाहियां त अॻे कंहिं ज़माने में ईअं थींदो हो त स्कूल्स में शाम जे टाइम ते जेके हेडमास्टर्स हूंदा या टीचर्स हूंदा ॿारनि खे पढ़ाईंदा, घुराईंदा, ओनरशिप हूंदी, ॿारनि खे पकिड़े रस्तनि तां। हा, हाणे उहा शइ असां वटि थी वई आहे बिज़नेस। ट्यूशन सेंटर्स खुली विया आहिनि त हाणे सभु कुझु उन्हनि जे थ्रू थो हले। हाणे उन जे थ्रू हलंदो त तव्हां हिन महिल बि वञी ट्यूशन सेंटर्स जी सूरत हाल ॾिसंदो, ॿार अचनि त ज़रूरु था, पर उनजी प्रोडक्टिविटी ख़ासि नथी थिए। सिर्फ़ु इहो आहे त माइट ख़ुशि आहिनि त ट्यूशन ते विया आहिनि, असां बि ख़ुशि आहियूं त असां पढ़ायूं था, ऐं उहा जेका सो माना फ्रूटफुल। सही ॻाल्हि आहे, वाकई में इंजीनियर्स बि ठही था वञनि, डॉक्टर्स बि ठही था वञनि, पर जेका शइ हिन सोसाइटी खे खपे उहा कोन थी मिले न असांखे। थियणी कोन्हे न। ॿार जेके असांजा ग्रेजुएट इंजीनियर्स था थियनि, उन्हनि में उहा शइ रही कोन्हे का, छो त उहे हेठां खां जेको पढ़ी आया आहिनि उन खां पोइ वरी 9 ॾहें जो इम्तिहान था थियनि, उते वरी चीटिंग था कनि। चीटिंग करण खां पोइ जेको हाणे शायदि कुझु इम्प्रूवमेंट अचनि पियूं, डिजिटलाइजेशन थिए पियो, त न त इहे त माना मार्कूं पैसनि ते वठंदा आहिनि। 96, 95% ॿार जी, ऐं उनखे का स्ट्रेट लाइन लिखणु कोन थी अचे। जेकॾहिं तव्हां इंग्लिश जी लाइन ॾियो, सिंधी जी ॾियो, ॿी का ॾियो, त उहे लिखण जे क़ाबिल बि न आहिनि। हाणे उहे ॿार तव्हां छा कंदा, तव्हांजे लाइ मुस्तक़बिल में तव्हांखे डेवलपमेंट कहिड़ी करे ॾींदा? पोइ उहे ॿार वञनि था, असांजा जेके इंजीनियर्स जी निकिरनि था, ऐं ॻाल्हाईंदुसि पंहिंजी यूनिवर्सिटी जे लाइ, त उहे वञनि था अक्सर बेशतर प्राइवेट जॉब्स में। प्राइवेट जॉब्स हूअं ई उन्हनि जा 30-40 हज़ार खां शुरू था थियनि, 50,000 खां शुरू था थियनि।
हिन दौर में 40-50 हज़ार त मां सम्झां थो का सैलरी आहे ई कोन। सही ॻाल्हि आहे। पोइ उहे अॻियां वञी साल 2-5 खां पोइ वञी कुझु मैच्योर प्रैक्टिकल इंजीनियर था थियनि। हा। अच्छा, उन खां पोइ वरी उहे माण्हू असां वटि जॉब्स जी जेका सूरत हाल सिंध में रहे थी, तव्हां ॾिसो त जॉब्स सिंध पल्सर्स कमीशन जे लाइ तव्हां ॾिसो केॾा प्रोसेशन्स थिया, नौकिरियूं सेल ते लॻी पियूं आहिनि। उहे ॿार वरी पोइ ब्रेन आउट था थियनि, ब्रेन ड्रेन थी थिए, ॿाहिरि हलिया था वञनि, ॿी दुनिया में वञी था कमाइनि। त ॿी दुनिया में कमाइण जो सहूलियत कोन्हे। बिल्कुलु। पंहिंजे औलाद खां, पंहिंजे बच्चनि खां माण्हू जॾहिं परे थो थिए न, त इहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, कंहिं माउ जे लाइ, कंहिं पीउ जे लाइ, कंहिं भाउ भेण लाइ। यकीनन। त इहे सभु इश्यूज़ इन एजुकेशन जे ई करे था थियनि। जेकॾहिं प्रॉपर असांजी एजुकेशन अञा बहितर थी वञे, ऐं असांजा एतिरा इलाही सारा स्कूल आहिनि असांजे सिंध में जिते माना काफ़ी शयूं आहिनि। जीअं साईं सरदार शाह में चयो त तव्हां टीचर इन ते स्कूल्स ते क्रिटिसाइज़ न कयो, इस्लाह कयो। भई इस्लाह तॾहिं थींदी जॾहिं शयूं हूंदियूं, शयूं न हूंदियूं त तव्हां इस्लाह किथां करे सघंदव? डिमांड त करे सघो था न, ज़ाहिर। त हाणे कल्ह मूंखे माना कंहिं दोस्तनि अची ॻाल्हि कई, घर आया हुया त सही असांजे स्कूल में 500 ॿार आहिनि, बल्कि 300। अच्छा। असां टीचर 2 आहियूं, ये कीअं पढ़ाईंदासीं? बिल्कुलु। ऐं क्लास बि 1 to 5 बल्कि 8। ओके। 300 ॿारनि खे 2 टीचर पढ़ाईंदा, उहे 8 क्लास ताईं कीअं पढ़ाईंदा? जी जी जी। इहो आहे ॻोठ सोराब निज़ामानी जो, जिते हाफ़िज़ निज़ामानी जो ॻोठ आहे। हाणे तव्हां अंदाज़ो कयो न त इहा मिसमैनेजमेंट करे केरु थो? सही सही। ऐं मिसमैनेजमेंट थिए सिर्फ़ु पॉलिटिकल बेस ते थी। हालांकि इहा थियणु न खपे। ॿार तव्हांजा असांजा जंहिंजा बि हुजनि, ॿार त पढ़ायो न। सही ॻाल्हि आहे। दुश्मन जे ॿार खे पढ़ायो न। हा हा हा, इहो वॾो हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे असांजे फ्यूचर ते। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त इन जे करे असां एजुकेशन खे थोरो अलॻि कयूं, पंहिंजा झगड़ा, पंहिंजूं शयूं, पंहिंजी डेवलपमेंट उहा बि अलॻि कयो, पर घटि में घटि ॿार सां असां न कयूं। सही ॻाल्हि आहे। उहो पॉलिटिकल साइड तव्हांजो अलॻि हुजे, बिज़नेस तव्हांजो अलॻि हुजे, एजुकेशन तव्हांजी प्रायोरिटी हुजे, उहा अलॻि हुजे। अच्छा, अव्हां पंहिंजे तजुर्बे जे मुताबिक़ छा सम्झो था त अॼु जे दौर में असां वटि तालीम कीअं हुजणु घुरिजे? अॼु तव्हां शुरू में हिकिड़ी ॻाल्हि करे विया AI जी, या जेका बि आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ई चओ, या ॿी कहिड़ी तव्हां चए रोबोटिक्स आहे, जेका बि दुनिया आहे, इहा त सॼी दुनिया तरक़ी करे चुकी आहे न। हाणे इन में रुगो इम्प्रूवमेंट पई अचे, तरक़ी त थी चुकी आहे। AI बि असां वटि अची वई। असां वटि AI ते सिर्फ़ु टिकटॉक्स ठहनि था, सिर्फ़ु फोटू ठाहे माण्हू उनखे फोटोशॉप था कनि, ॿी का डेवलपमेंट असां वटि थिए कोन पई। पर बेसिकली जेका असांजी डिग्रीज़ आहिनि उहे आहिनि कन्वेंशनल इंजीनियरिंग, उहा ख़तमु थियणी कोन्हे, उहा रहणी आहे। माण्हूअ जो फोटो भली तव्हां AI जे थ्रू कहिड़ो बि ठाहियो, पर माण्हू त माण्हू रहंदो न, उनखे तव्हां चेंज नथा करे सघो, इहा ख़ुदा जी हिकिड़ी क्रिएशन आहे। त इहे सभु इंजीनियर्स बि जेके बि आहिनि असां वटि, माना हाणे असीं वञूं त AI जे तरफ़, पर असांजी पोयां जी सूरत हाल ख़राबु आहे। सिंध सॼी बिगड़ी पई आहे। जॾहिं उहो चवंदा आहिनि सिक ब्रेन विल डू सिक डिसीशंस, माण्हू पंहिंजे उन फाथा पिया आहिनि। पेट्रोल जी क़ीमत 300 खां क्रॉस करे वई आहे। जंग जॾहिं हुई तॾहिं बि इहा सूरत हाल हुई, न हुई त पेट्रोल साॻी क़ीमत ते बीठो आहे, ऐं हाणे शुरू थी आहे तॾहिं साॻी क़ीमत ते बीठो आहे। माना माण्हुनि खे को रिलीफ कोन्हे, को चेक एंड बैलेंस कोन्हे। सॼी सिंध में एनक्रोचमेंट लॻी पई आहे, तव्हांखे को रोड इज़त वारो नज़र कोन ईंदो, तव्हांजा सिस्टम सॼा डैमेज लॻा पिया आहिनि। त इहा थींदी त एजुकेशन सां न। ऐं एजुकेशन मां चवंदो आहियां, ॾिसो तव्हां हिकिड़ी उनखे डिसेंट्रलाइज़ कयो। तव्हां DOs हाणे तव्हां छा कयो अथनि एजुकेशन में, DOs सभु अलॻि आहिनि। प्राइमरी अलॻि आहे, गर्ल्स अलॻि आहे, बॉइज़ अलॻि आहे, सेकेंडरी अलॻि आहे, हायर सेकेंडरी अलॻि आहे, डायरेक्टर्स अलॻि आहिनि, इवन सेक्रेटरी एजुकेशन अलॻि आहिनि। हिकिड़ो सेक्रेटरी मेन आहे, बाक़ी ॿिया अलॻि अलॻि। पर उन्हनि जो रिज़ल्ट जेको आहे न, उहो वरी बि उते ई बीठो आहे। डिसेंट्रलाइज़ करे उन्हनि माण्हुनि खे एम्पावर कयो त बाबा ॾिसो, जेके तव्हांजे तालके जा माण्हू आहिनि, जेके तव्हांजे सब डिवीजन जा माण्हू आहिनि, एंश्योर कयो त इहे हिकिड़ो त स्कूल अचनि था। अच्छा, स्कूल अचणु रुगो मसइलो कोन्हे, स्कूल में पढ़ाइणु वॾे में वॾो मसइलो आहे। हाणे उहे माण्हू जेके तव्हां भर्ती करे छॾिया आहिनि, हाणे बि जेके हिननि SS खया आहिनि न, खीर खपाईंदड़ छोकिरा बि SS थी विया आहिनि, 70-80 लख भरे आया आहिनि। सब्जेक्ट स्पेशलिस्ट जेके आया आहिनि, उन्हनि खे सब्जेक्ट पढ़ाइणु कोन थो अचे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो बेसिकली आहे त इंजीनियर, उहो स्टूडेंट इंजीनियर रहियो आहे मुंहिंजो, पर उहो टीचर थी वियो आहे। ख़ैरु आहे, उन चयो सर मुंहिंजे स्कूल में हिकिड़ो SS आयो आहे, हाणे हुनखे सब्जेक्ट ॾिया, पढ़ाए कोन थो, चए थो मूंखे त अचे कोन थो। पोइ 100 माण्हुनि खां सोर्सिस लॻाया आहिनि,
माना माण्हुनि जा रिलेशन पिया ख़राबु कयो तव्हां या तव्हां इंडक्शन कयो छो था? सही ॻाल्हि आहे। इंडक्शन बंदि कंदो हिकिड़ो साल माण्हू तकलीफ़ खाईंदा। जी जेको माण्हू खीर खपाए थो, जेको माण्हू मज़ूरी करे थो, उहो त एडजस्ट थी चुको आहे। हाणे छॾियो उनखे, उनखे मास्तर न ठाहियो, उनखे को वकील या उनखे डॉक्टर न ठाहियो, उनखे तव्हां जज कोन खणी अचो, उनखे उते रहण ॾियो, को डिस्ट्रिक्ट अटॉर्नी न खणी अचो उनखे। मिनिमम तव्हां उनखे छॾियो, उनखे ए साहिब न कयो, उनखे छॾियो उहो बिज़नेस करे थो, ॿियनि माण्हुनि खे पढ़ाए अॻियां आणियो। सही। जेका एजुकेशन जी जॾहिं क्रीम तव्हांजे अॻियां ईंदी न, उहे तव्हांजा कम सभु बहितर कंदा। बिल्कुलु बिल्कुलु, इट्स 100% राइट। मतिलबु असां हमेशह इन शइ खे इग्नोर कयो आहे। ख़बर न आहे असांजा आला इदारनि में जेके वेठल आहिनि ऑफिसर्स, ख़बर न आहे कीअं इहा चेन ठहियलु आहे, कीअं माण्हू अॻियां अचनि पिया, कीअं सिस्टम ख़राबु थिए पियो। न उहो त ॾिसो न दी, मसइलो छा आहे? मसइलो सिर्फ़ु इहो आहे त कमाइणो आहे पैसो। जी उहो त उहो जनरेट थिए पियो न। नस्ल ख़राबु कहिड़ो थो थिए सिंधी माण्हुनि जो। बिल्कुलु। हाणे उहो मथियनि माण्हुनि खे त परवाह आहे कोन, उन्हनि जा ॿार त ॿाहिरि पढ़णु वेंदा, के अमेरिका वेंदा, के इंग्लैंड वेंदा, के ॿिए के यूरोप कंट्रीज़ में वेंदा, के जर्मन में हलिया वेंदा, के रशिया टाइप में गुज़री वेंदा। पर असुलु ॻाल्हि आहे त जेको हिते जेको असांजो इंडिजीनियस माण्हू आहे, मसइले में त उहो आहे, न उनखे हेल्थ थी मिले, न उनखे एजुकेशन थी मिले, न उनखे लाइट थी मिले, न उनखे कभी ट्रांसपोर्टेशन थी मिले, उहो त वहिल में आहे। बिल्कुलु। हाणे त मूं हिकिड़ो कल्ह हिकिड़ो अजीब मूं वाक़ियो ॾिठो फेसबुक ते, त हिकिड़ो भाई वियो जेको मेडिकल स्टोर तां दवा पियो वठे, बिल वधी वियो हुनजो, हुन हुनखे कोशिशि कई घटाइण जी, हुन न कयो। हुन छा कयो, पेट्रोल वारे हुनजे बाहि ॾेई छॾी दुकान खे। हाणे इहा त माण्हुनि जी बर्दाश्त त ख़तमु थींदी न। माण्हू बर्दाश्त करे 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 केतिरो बर्दाश्त कंदा? नेट शटअप कॉल त ॾींदा, ऐं शटअप कॉल ॾियण जा देयर आर सो मेनी वेज। इहो बि हिकिड़ो ॾाढो माना आहे त भयानक। सही ॻाल्हि आहे। नॉट ट्रू, इट्स नॉट गुड। पर हाणे आहे छा त माण्हू उन तरफ़ वञनि पिया, अनरेस्ट जॾहिं क्रिएट थी, ख़ुदा न ख़ास्ता माण्हू जेकॾहिं ॿाहिरि सभु निकिरी पवनि त पोइ कंदा छा? बिल्कुलु। पोइ त रुॻो माण्हू मारण खां सवाइ ॿियो रस्तो आहे कोन। पोइ त इहो रिएक्शन ॾाढो ख़राबु हूंदो। अच्छा जुड़ल सांगी साहिबु, अव्हांजो जेतिरो प्रोफाइल मां पढ़ियो आहे, अव्हांजी शख़्सियत खे जेतिरो ॾिठो आहे, अव्हांजे कम खे ॾिठो आहे, यू आर द फर्स्ट पर्सन इन योर फैमिली जेके पढ़िया ऐं माशाअल्लाह अव्हां इंजीनियर थिया, अव्हां हिन वक़्तु सुठे अंदाज़ पंहिंजी ख़िदमतूं सर अंजाम ॾियो पिया। सो अॼु मां चाहींदसि त उन थोरो जर्नी ते बि पाण ॻाल्हायूं था, ज़िंदगी जो उन सफ़र ते बि ॻाल्हायूं था। इहो कीअं हुयो, माना पढ़ण जो शौक़ु कीअं पैदा थियो? अरे इहो मूंखे हिन ते ख़बर कोन्हे का। रियली? इट्स ऑल थ्रू अलमाइटी अल्लाह, इट्स ऑल फ्रॉम डिवाइन। मुंहिंजो ॾाॾा, मां त तव्हांखे ॿुधायो, हुई वाज़ हेड मास्टर, पाकिस्तान खां पहिरीं हेड मास्टर हुयो। एजुकेशन असांजे घर में हुई, आयो रहंदी आई, छो त मुंहिंजे ॾाॾा जा जेके किताब आहिनि उन्हनि ते लिखियलु आहे मिल्कियत, माना उन शख़्स जी मिल्कियत किताब हुया। मथां लिखंदा मिल्कियत हाजी वारस ॾिनो सांगी। हा, उन खां पोइ हिते वरी मुंहिंजो बाबा, मुंहिंजो चाचा, उहे बि पढ़िया। मुंहिंजो बाबा फाइनल पास हुयो पर जॉब कोन वरितऊं। चाचा बि मुंहिंजे ख़्याल में फाइनली पास आहे, हुन बि जॉब कोन वरितो। पोइ वरी भुट्टो गवर्नमेंट ई जॾहिं सख़्ती करे पढ़ायो पिए ॿारनि खे, त उन वक़्त में मुंहिंजी कोशिशि हुई त मां बि पढ़ां। मां हेॾो सारो वॾो थी वियुमि। बहरहाल असां कोन वञी सघियासीं स्कूल में, माइटनि कोन छॾियो त तव्हांखे माल चाढ़णो आहे। पर असांखे पढ़ण जो शौक़ु तमामु घणो हूंदो। पोइ इतफ़ाक़ सां असांजे ॻोठ जो, मां तव्हांखे अॻु में बि ज़िक्र कयो आहे त साईं मरहूम ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो सॾाईंदो, बेसिकली सांगी हुई, वॉज माय स्टेप अंकल। उहो एसडीओ एजुकेशन हुया, उन्हनि उते स्कूल क़ाइमु कयो ऐं असांजी एजुकेशन शुरू थी। ॾाढो ख़ुशि। मूंखे उहो पहिरियों ॾींहुं स्कूल जो यादि आहे, माना प्राइमरी स्कूल जो फस्ट डे यादि आहे। पोइ पढ़ियासीं, वरी पोइ 5 क्लास खां पोइ मां शिफ्ट थी आयुसि बांसीदाबाद में। उते मुंहिंजा नानाणा रहंदा हुया। पोइ उन्हनि सां मां 6 महीना खनि रहियासीं, 8 महीना। वरी उहे ट्रांसफर थी विया, वापसि पंहिंजे ॻोठ हलिया विया, लॾे विया। पोइ मां वरी उते रहिजी वियुसि। उते दाऊदपुर हूंदो, साईं अली अकबर दाऊदपुर जो। उहो ॾाढो सुठो लतीफ़ जो माना ॼाणू माण्हू हुयो। साईं जीएम जो पैरोकार हुयो ऐं प्लस में म्यूज़िक जो वॾो हिकिड़ो एक्सपर्ट माण्हू हुयो। पोइ हुन चयो, बाबा तव्हांखे हिते रहणो आहे मूंसां गॾु। हुन शख़्स शादी बि कोन कई, ज़िंदगी भर ईअं ई रहियो। ऐं त हुनखे कलंदर सॾींदो आहियां। तमामु हिकिड़ो क्वालिफाइड माण्हू हुयो। पोइ उन सां गॾु रहियुसि उते ई घर में, बल्कि ओताक हूंदी पासे में। पोइ 5 साल असांजा उते गुज़रिया। 5 सालनि जे सफ़र खां पोइ असां वॾा बि थी वियासीं। वरी मैट्रिक खां पढ़ण खां पोइ फस्ट ईयर में हिते मुस्लिम साइंस कॉलेज में आयासीं। पोइ फस्ट ईयर इंटर असां हिते पढ़ियासीं।
हिते काफ़ी माण्हुनि सां पोइ वास्ता थिया, वरी पोइ ज़ाहिरी ग़लति थोरो माण्हू जो डोमेन वॾो थिए थो, पोइ पॉलिटिकली वरी थोरियूं अची वियासीं उन्हनि में हरू भरू जो कंहिं ॻाल्हियुनि में। बहरहाल बेस्ट सुठो त उन खां पोइ असां महिराण में सिलेक्शन थी वई। सही सही। महिराण में सिलेक्शन खां पोइ बि उते बि मुंहिंजी पढ़ाई थोरी घटि हूंदी हुई, माना घटि पढ़ंदो हुउसि, ॿिया कम ईअं सोशल एक्टिविटीज़ में घणो हूंदो हुउसि, पर मुंहिंजे बेस्ट सुठे हुजण जे करे फाइनल ईयर में मुंहिंजी पोजीशन आई माशाअल्लाह। ऐं पोइ मूंखे उते ई एज़ अ लेक्चरर रखियऊं 1992 में। तॾहिं छा सिलेक्शन ईज़ी हूंदी हुई छा? सिलेक्शन ईज़ी हाणे बि आहे, ईअं कोन्हे, माना यूनिवर्सिटी जी सिलेक्शन का एॾी माना ख़राबु न आहे। उनजो रीज़न इहो आहे त यूनिवर्सिटी विदिन हिकिड़े वॉल्यूम में थी थिए न, उहे ई माण्हू पढ़ाईंदा, उहे ई थींदा त मसइला कंदा, इन करे गवर्नमेंट जी इंटरफेरेंस उते कोन्हे। माना अपॉइंटमेंट जे हवाले सां वाइस चांसलर रखंदा हूंदा पंहिंजा माण्हू, यकीनन हिकिड़ा थींदा आहिनि जेके स्वीट डिश हूंदी आहे या जेके चइबो आहे त उन्हनि खे रखंदा हूंदा, पर असां वटि हिकिड़ो ट्रांसपेरेंट सिस्टम आहे जंहिंमें उहो टेस्ट वठंदा आहिनि। हाणे अॻे टेस्ट कोन हूंदी, टेस्ट खां पोइ उन्हनि जी हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे त मास्टर्स थियल हुजे, मास्टर्स पोइ 18 इयर्स एजुकेशन, पोइ जेको क्वालिफाई करे थो 16 to 18, उहो क्वालिफाई करण खां पोइ हुनखे लेक्चरर कनि था, पोइ वरी इहो PhD जेको कुझु सिलसिलो आहे अॻियां, हाणे पोइ वरी सिलसिलो वधे थो त उन्हनि ॾींहंनि में बि ईअं हूंदो हुयो, हाणे पोइ साॻियो तरीक़ेकार आहे। अॻे सिर्फ़ु इंटरव्यू थींदा हुया, ज़रूरत बग़ैर माना टेस्ट हूंदी अची वियासीं, यूनिवर्सिटी में बि बग़ैर टेस्ट जे आयासीं। सो पोइ उन ॾींहं खां वठी पोइ वरी उते यूनिवर्सिटी में मां काफ़ी एक्टिविटीज़ में रहियुसि, मेंबर सिंडिकेट में रहियासीं, सेनेट ते रहियासीं। जी जी। अच्छा, पाण हितां खां ई कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, पहिरीं असां ब्रेक ते वधूं था। हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो, हिकु प्रीमियम डस्ट जो मख़सूस मेलाप जेको फौरी तौर ते सुठो रंग, सुठी खुशबू ऐं आला मयार जो ज़ाइक़ो फ़राहम करे थो। ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं प्रोग्राम ॾाढे सुठे अंदाज़ में नाज़रीन अव्हां ताईं हिन वक़्तु पहुची रहियो आहे। हिन प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, जंहिं स्पॉन्सरशिप सां ई प्रोग्राम थी रहियो आहे। मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु सुठी खुशबू ऐं भरपूर ज़ाइक़ो पेश करे थी। सो ज़रूरु तव्हां पंहिंजे घरनि में ट्राई कजो मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि खे। अॻियां वधूं था, जुड़ियल सांगी साहब सां गॾु मौजूदु आहिनि ऐं पाण इंजीनियर बि आहिनि ऐं पाण हिकु बहितरीनु उस्ताद आहिनि। पाण हिन वक़्तु महिरान पब्लिक स्कूल खे संभाले रहिया आहिनि, कॉलेज जी मैनेजमेंट ॾिसी रहिया आहिनि। अच्छा, पढ़ाइणु केतिरो सुठो रहियो, माना उहो एक्सपीरियंस कीअं रहियो यूनिवर्सिटी जो स्टार्टिंग वारो जेको वक़्तु हुयो? पढ़ाइण त वधी असांजो मुंहिंजो शुरू खां वठी पेशेंस रहियो आहे, छो त टीचिंग जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए त मुंहिंजो ॾाढा बि हुन में टीचर रहियो आहे। मुंहिंजो प्रोफेशनल जहिड़ो मुंहिंजो रहियो। मां स्कूल में बि 9 ऐं 10 क्लास में पंहिंजनि ई स्टूडेंट्स खे माना जेके गॾु पढ़ंदा क्लास फेलोज़ उन्हनि खे पढ़ाईंदो हुउमि। माना जे टीचर न ईंदो त मां क्लास इंगेज कंदो हुउसि। उन हवाले सां मां 92 में जीअं यूनिवर्सिटी जॉइन कई, शुरू में त ज़ाहिरी ग़लति तकलीफ़ूं सभिनी कमनि में थींदियूं आहिनि, जॾहिं को नओं कमु थींदो आहे। नंढड़े ॿार खे नेचुरल ॾंद ॼमंदा आहिनि त बि रोईंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो इहे शयूं थियूं शुरू में, उन खां पोइ हिते पाण खे कॾहिं का तकलीफ़ कोन थी। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां कॾहिं मां त कॾहिं किताब खणी बि न वेंदो आहियां क्लास रूम्स में। ऐं हाणे त मल्टीमीडिया अची विया आहे, इन त सॼो कमु आसान करे छॾियो आहे। त टीचिंग सुठी रही, मुंहिंजो सुठो एक्सपीरियंस रहियो। पर मूंखे हिकिड़ी शइ जो मां सभिनी खे चवंदो बि आहियां त यूनिवर्सिटी में मां ही 34 साल मुंहिंजो हले थो सर्विस खे, त 25-26 साल मुंहिंजो यूनिवर्सिटी जो एक्सपीरियंस आहे। ऐं उते अञा पढ़ाईंदो आहियां, मां प्रोफेशनल एथिक्स में पढ़ाईंदो आहियां। ऐं स्कूल में मूंखे 7 साल आहे, पर ही 7 साल हुन सभिनी खां एक्सपीरियंस में वधीक आहिनि। उनजो रीज़न आहे त नंढड़ा ॿार आहिनि, मासूम आहिनि, जेके तव्हां सां न कूड़ ॻाल्हाईंदा, न ठगी कंदा, जेके ॻाल्हि हूंदी आहे सॼी ॿुधाए छॾींदा आहिनि। त अॼु हीअं थियो, अॼु फलाणी मिस हीअं पढ़ायो, अॼु असांखे हीअ दड़को ॾिनई, अॼु असांखे सर ग़लति पढ़ायईं, हीअ ॾिसो माना ग़लति लिखी वई आहे, असां पुछियोसीं त हीअ चई त न इहो ईअं ई थींदो, मतां सर खे ॿुधायो अथव। इहे माना अजीब एक्सपीरियंस आहे। ॿियो फैमिलीज़ जा अजीब अजीब एक्सपीरियंस, ॾुख दर्द आहंज,
पर एजुकेशन जेका आहे, जेका मूंखे महसूसु थिए थो एज़ मूंखां जे करे इहो तव्हांजी सुवाल कयो आहे ऐं उनजो मक़सदु इहो हुजे त एजुकेशन में जॾहिं ॿार खे पढ़ाइजे थो त ॿार खे पंहिंजी औलाद सम्झी पोइ पढ़ायो। इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि आहे इहा। औलाद नथा सम्झो पोइ न पढ़ायो, पोइ तव्हां स्कूल छॾे वञो, सही। पोइ ॿियो धंधो कयो। खोड़ धंधा आहिनि, भली भाॼियूं वञी खपायो पर फ्यूचर सां न खेॾो, सही ॻाल्हि आहे। छो त ॿार तव्हां चाहींदो आहे, ॿार लर्निंग चाहींदो आहे ऐं जेकॾहिं मूंखे न अचे कुझु ऐं ॿार खे दड़को ॾेई छॾियां त इहो त मुनासिब ई कोन्हे जी। ऐं उन ॿार जी पोइ जेका जेका डेवलपमेंट थींदी उहा ग्रोथ ई कोन कंदी। ॿार परेशान थींदो, ॿार तव्हां बार बार पोइ सवाल न कंदो, ॿार पोइ डिप्रेस थी वेंदो। इनखे असां ॿियनि लफ़्ज़नि में जेको अंग्रेज़ी चवंदा आहिनि हैरेसमेंट, उहा थी वेंदी। त ॿार खे जॾहिं पढ़ायो, भली उहो वॾो ॿारु हुजे, नंढो हुजे, न्याणी हुजे या पुटु हुजे, उनखे पंहिंजी औलाद वांगुरु सम्झाए पोइ पढ़ायो त उहो ॿारु तव्हां खां डिॼंदो बि कोन, तव्हां सां प्यार बि कंदो, पोइ उहो अॻियां वधी ईंदो। ऐं जेकॾहिं उहो नथो अॻियां अची सघे त उनखे तव्हां बीहारण जी कोशिशि कयो। सही सही। छो त कंहिं माण्हू जो जेकॾहिं ॼंग भॼी पए या पेर भॼी पए त छा उनखे चवंदो तव्हां बसि ख़तमु थी वई, उनखे वरी आस्ते आस्ते बेसाखियूं ॾींदो, उन जूं आस्ते वरी हथ सां वठी हलाईंदो। इवन नंढड़े ॿार खे बि हथ सां वठी हलाइबो आहे, पोइ आख़िर में चवंदुसि हाणे भली तूं हल, आख़िर में उहो डोड़ू पाइण शुरू कंदो आहे, उहो साॻियो ई इंसानु हूंदो आहे। त सिमिलरली ॿारु ईअं ई पढ़ंदो। ऐं ॿियो ॿार खे जेका बेस आहे उहो आहे उनजी लैंग्वेज। लैंग्वेज असांजी ख़तमु थी वई आहे। अच्छा, सिंधी ॿोलीअ जे हवाले सां असांजी सिंधी ॿोली इवन इंग्लिश बि कोन्हे। स्कूल्स मिक्स वीचारा थी विया आहिनि। न स्कूल्स जा नाला आहिनि वॾा ज़बरदस्त नाला, ऐं ॿारनि खे अंग्रेजी बि कोन थी अचे। जेकॾहिं इंग्लिश मीडियम स्कूल हुजे, ॿार खे इंग्लिश त अचे न, सवाइ चंद ॿार हूंदा उते बि। तव्हां इवन मुंहिंजे स्कूल में अचो, तव्हांखे अहिड़ा ॿार मां ॾसींदुसि जेके तव्हां फील कंदो त सिंधी त आहिनि ई कोन, ही के यूरोप मां आया आहिनि। इहा हुनजी हिकिड़ी ज़ाती इंट्रस्ट आहे ऐं हुननि घर में या किथे ट्यूशन ते लर्न कयो आहे। त ॿार त किथे बि तव्हां डेवलप करे सघो था, पर इन जनरल माना जेको हुनजो परसेंटेज आहे वधाईंदो त तव्हां लैंग्वेज बैरियर ख़तमु कयो। उहा कीअं सेखारींदो, तव्हां उनखे पोइ कहिड़े बि हवाले सां माना क्लासनि में, ॿाहिरि, घर में माइटु सेखारे। सिंधी ॿोली ॿार खे अचणु खपे। जेकॾहिं असांजो ॿारु आहे सिंधी एज़ सिंधी लैंग्वेज, त उनखे सिंधी इंग्लिश अचणु खपे। उर्दू त उहो मार्केट लैंग्वेज आहे न, उहा त उहो ई अची थी वञे। उर्दू एॾो को प्रॉब्लम आहे ई कोन, उहा हर माण्हू खे अचे थी, ॻाल्हाए बि वञे थो, लिखी बि वञे थो, पढ़ी बि वञे थो। छो त अॼुकल्ह जेका जो रोमन में लिखंदा, लेटर था लिखनि, उहो उर्दू में था लिखनि। त चवंदा था आप किधर हो, मैं आ रहा हूँ, अमी में मुझे काम है, मैं आ रहा हूँ। माना इहो आहे छा, लिखंदा इंग्लिश माना रोमन में ऐं लिखंदा माना उर्दू, सिंधी नथा लिखनि। त ॿोली जॾहिं तव्हांजी ख़तमु थींदी त तव्हां शयुनि खे लर्न कीअं कंदो। पोइ सभु सब्जेक्ट त इंग्लिश में आहिनि, केमिस्ट्री आहे, फिज़िक्स आहे, बायोलॉजी आहे, इवन तव्हांजा जेको आहे इस्लामिक स्टडी आहे। अॼुकल्ह त उन्हनि खे वधाइनि पिया, यूनिवर्सिटी में तव्हां कॉन्स्टिट्यूशनल लॉ खणी आया आहिनि, इस्लामिक लॉ खणी आया आहिनि। ऐं ॿी हिकिड़ो सब्जेक्ट बि आयो आहे इस्लामियात जे हवाले सां, ओरिएंटल रिलीजन्स खणी आया आहिनि। हाणे इहो तॾहिं ॿारु पढ़ंदो जॾहिं हुनजी लैंग्वेज बैरियर ख़तमु थियल हूंदो। सही पिया चओ, बिल्कुलु। त इहो माना मां त इहो चवंदुसि माइटनि खे ऐं टीचर्स खे त लैंग्वेज ते वधि में वधि तवजो ॾियनि। सही बिल्कुलु। इहा इलाही स्ट्रॉन्ग शइ आहे, तव्हां बिल्कुलु सही चई आहे। स्टार्टिंग खां हिन ते तवजो ॾिजे त ॿारु ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी फील्ड में घटि में घटि कुझु बहितर ज़रूरु करे सघंदो। अच्छा, ॿार ते अॼुकल्ह वज़न तमामु घणो आहे, उहो बैग जेको पाए अचे थो हुनजे कुल्हनि ते जेको भार आहे उहो वाक़ई में हुनजे ज़हन ते बि भार आहे। ॿारु हेतिरो हूंदो आहे, उहो लॻंदो आहे 9th मैट्रिक क्लास में उहो पढ़े पियो थो, लॻंदो ईअं न आहे त उहो 9th जो स्टूडेंट हूंदो, त हू छा दस्तरस हासिल करे सघे थो उन्हनि तमामु शयुनि ते? असल में अॼु 9th त हिकिड़ो ऑलरेडी शेड्यूल्ड आहे न, 5-8 सब्जेक्ट आहिनि, उहो त कोई इशू कोन्हे। 9, 10, 11, 12 ॿार बि वॾा थी था वञनि। असल ॿार जेको नर्सरी, KG ऐं प्राइमरी जो ॿार आहे, उन सां वॾो प्रॉब्लम आहे। उन्हनि खे 8-8 सब्जेक्ट पढ़ाया था वञनि। मां सम्झां थो त इहे सब्जेक्ट सभु ख़तमु करे सिर्फ़ु इंग्लिश माना लैंग्वेज हुजे, मैथमेटिक्स, साइंस, रिलीजन, ॿिया त रखो ई न। त ॿार जे मथां बर्डन कोन थींदो। रिलीजन खे तव्हां रखो क्लास में पढ़ायो ऐं माइटनि खे तव्हां हुनखे स्क्रीन शॉट ॾियो त बाबा हीअ ॿारनि खे पढ़ायो आहे, हीअ तव्हां वधीक हिनखे रिवीजन करायो। छो त असांजे हर घर में मज़हब आहे,
असांखे ख़बर आहे त असांजो किताब कहिड़ो आहे, असांखे ख़बर आहे असांजो रसूल केरु आहे, असांखे ख़बर आहे असांजो दीन धर्म कहिड़ो आहे। त इन हवाले सां उनखे बि घटाए सघिजे थो। इवन पाकिस्तानी स्टडी आहे उनखे बि घटाए सघिजे थो। मिनिमम शयूं पढ़ायो, बजाए जो हेॾा थुल्हा किताब खणाईंदो ॿार डिस्टर्ब थींदा। त इहो वज़न घटाइण लाइ मां त सम्झां थो इहो बहितरु आहे। ऐं प्लस में हीअ त सभु चवनि था ॿारनि खां पेपर वठो, माना नर्सरी KG 1, 2, 3 जा ॿार पेपर था, छा लिखंदो ॿारु? हीअ सभु हिकिड़ो माना खेल ठहियलु आहे। बाबा लिख लिख, हा बसि लिखे थो ॿार खां तव्हां ओरल एग्ज़ामिनेशन वठो 5 क्लास ताईं, भला 5 ताईं नथा वठो त मिनिमम 3 ताईं वठो, 4, 5 खां वठी तव्हां पेपर्स कयो त ॿारु अॻियां डेवलप थिए, ॿार खे लिखण जो अंदाज़ अचे, ॿारु ॻाल्हाइणु सिखे, ॿारु तव्हां सां जवाबु ॾेई सघे। जेकॾहिं तव्हां वटि 15 ॾींहं हुजनि, 2 ॾींहं हिकिड़े खे ओरल ॾींदा अचो त ॿारु केॾो हुनमें स्ट्रांग थी वेंदो। सही ॻाल्हि आहे, बजाए जो डेली उहो पेपर करे। अच्छा, पहिरीं त माना इहा शइ हूंदी हुई न त सोशल मीडिया जो वारो उहो वक़्तु न हूंदो हो, स्क्रीन सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन वक़्त में एॾो कनेक्टेड कोन रहियो। अॼु जो ॿारु कनेक्टेड रहे थो। अॼु जे ॿार खे ख़बर आहे त मां अगरि हिते वेठो आहियां ऐं को ॿारु जेकॾहिं लंडन में आहे त हुनजी एजुकेशन छा आहे, हुनखे डिफरेंस बि ख़बर आहे, पर वरी बि असां उहो ई पैटर्न उहे ई शयूं सभु खणंदा था हलूं। इहो सभु केसीं ताईं हलंदो? ॾिसो त असां लंडन ऐं अमेरिका सां त कॉम्पीट कोन था करे सघूं, असां त पंहिंजे पैरामीटर्स में अंदरि हलंदासीं न, या जेके सराउंडिंग में स्कूल आहिनि उन्हनि सां गॾु हलंदासीं। पर जेकॾहिं तव्हां सब्जेक्ट खे घटाए करे ॿार जी IQ खे तेज़ कयो न, उहो वधीक बहितरु आहे। बजाए जो तव्हां हुनखे माना सब्जेक्ट जी लोड ॾियो 8 सब्जेक्ट, छाजे लाइ? असुल ॿारु खपे न असांखे, एक्टिव ॿारु खपे। ऐं अॻियां हली हुई बि हीअ दुनिया का माना मल्टी डायमेंशनल आहे। तव्हांखे खपंदो 1 डायमेंशन, को इंजीनियर थींदो, को डॉक्टर थींदो। इंजीनियरिंग में फील्ड्स मिलंदियूं तव्हांखे, सभु मां सभु इंजीनियर त न आहियां, मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी फील्ड आहे जेका बि आहे मैकेनिकल इंजीनियरिंग, मां सिविल इंजीनियर त न आहियां। सिमिलरली हिन सॼी दुनिया खे हलाइण लाइ तव्हांखे ॿार खे तयारु करणो पवंदो पहिरीं, ऐं उहो ॿारु तॾहिं तयारु थींदो जॾहिं हुनखे तव्हां सब्जेक्ट्स घटाईंदो त उहो ॿारु हुन में वधीक स्ट्रांग थींदो, न त उहो मायूस थी थो वञे। ऐं हाणे उहो ॿारु छा थो करे, जॾहिं मायूस थो थिए, वरी ॿाहिरि माइट ख़ुशि था थियनि, अब स्क्रीन ॾेई छॾियूं ॿार खे, सॼो ॾींहुं मोबाइल ते वेठो आहे, पोइ बजाए उहो होॾां वञण जे उहो त हुन फाथो पियो आहे स्क्रीन में, ऐं पोइ हितां थो पढ़े। इवन मूंखे त ताजुब थींदो आहे, यूनिवर्सिटी जा ॿार, मां चवंदो आहियां ॿारनि खे पढ़ो नथा चईसि, बसि सभु मोबाइल में आहे। सभु मोबाइल में आहे, छा मतिलबु आहे? त माना अजीब आहे। जी सही था चओ, बिल्कुलु ईअं ई आहे, इहे पढ़ाइयूं कोन थींदियूं आहिनि। अच्छा, अॼु जो ॿारु स्क्रीन सां इलाही कनेक्टेड आहे। असां माना रोज़ जी बुनियाद ते का न का शइ नई ॾिसूं था न। हींअर बि रिसर्च साम्हूं आई आहे त ॿार खे गैजेट्स खां परे रखो। तव्हां सम्झो था पेरेंट्स हिन गैजेट्स खां ॿार खे परे रखी सघनि था? अॼु जी माउ त पाण उहो ॿार खे मोबाइल ॾेई चए थी मां 2 कम लाहे अचां। न, कम त अॼु लाहिणु अलॻि शइ आहे, पर के त एंटरटेन लाइ था ॾियनि। त तव्हां बाबा हिन सां खेॾो, असीं फलाणे सां कचहरी वेही थी कयूं। 2 दोस्त आहियूं, उहे पाण में कचहरी में लॻी पियूं आहिनि। हाणे त सॼी माना शॉपिंग मोबाइल जे थ्रू थी थिए, हर शइ माना तव्हां सॼो ॾींहुं हिक ॿिए सां माना मोबाइल ते मैसेजिस था कनि। ॿार उहे ॾिसे थो त जॾहिं असांजा वालदेन इस्तेमालु था कंदा, असां छो कोन कयूं? पोइ ॿारु रिएक्टिव थो थिए। ॿारु जीअं रिएक्टिव थींदो त तव्हां वरी हुनखे मोबाइल पकड़ाईंदो। मूंखे यादि आहे, मां हिकिड़ो दफ़ो नेशनल मेडिकल सेंटर आहे NMC शारा फैसल जे बैक साइड ते आहे, उते मुंहिंजी नंढड़ी खे मोबाइल हुई। मूंखे चई ॿारु कंहिंजो आहे? मुंहिंजो आहे, मूंसां गॾु आयो आहे। चई मोबाइल छो ॾिनी अथसि? त ही वॉज चाइल्ड स्पेशलिस्ट। मुंहिंजो सर बसि मूंखां रोए थी केॾी महिल, चई त जंहिं महिल रोए त चमाट हणी छॾियोसि, मोबाइल बंदि कयो। हाणे इहो त आहे त इट्स वेरी डिफिकल्ट, इम्पॉसिबल, पर तव्हां माना हिनखे चेंज कयो न। स्क्रीन वॾी लॻाए ॾियो, घर में ॿार खे परे खां ॾिसे भला, हिकिड़ो टाइम रखी छॾियो, कलाक खनि हले, हुन खां पोइ बंदि कयो। बाक़ी रुॻो चवण सां गजेट्स परे कयो, ही परे कयो, इहो मसइलो हल कोन थींदो। हा सही था चओ, बिल्कुलु। उहा प्रैक्टिस में जेसीं ताईं शइ न अचे। उहो सचल साईं जो हिकिड़ो शेर आहे त जोगी जगत करता नहीं कपिड़े रंगा तो क्या हुआ। जगत हुनखे अचे ई कोन थी, कपिड़ा रंगण सां को जोगी थोरी थींदो। त ॿार खे तव्हां रुॻो चवण सां त हा परे था कयूं, परे था कयूं, इहो कोन थींदो, प्रैक्टिकल करे ॾेखारियो। सही। अच्छा, हिते टीचर्स जो बि रोल काउंट थिए थो। माना ॾिसो, टीचर्स बि ॿार खे असाइनमेंट ॾियनि था न, बाबा हा ही सर्च करे तूं हिन शइ खे पढ़ी अचिजांइ,
कि सर्च करे हिन शइ खे ॾिसी अचिजां, सुभाणे तोखे क्लास में अची करे प्रेज़ेंटेशन ॾियणी आहे? न, इन में त कोई शक कोन्हे न। हाणे असल में अॼु ॻाल्हि इहा आहे त सब्जेक्ट विहान वधी, टीचर्स वटि लोड वधी वञण जे करे उहे ॿारनि जे हवाले था कनि। सही। अदरवाइज़ इहो हूंदो कोन हुयो। जेकॾहिं ॿार खे इहो बि ॾिजे थो त उनखे लर्निंग त ज़रूरी आहे। मोबाइल जो माना लर्निंग खां त असां पाण इनकार न कंदासीं। हा हा, ज़ाहिरी ॻाल्हि उहा वञी डाइजेस्टिव सिस्टम तव्हां हिन तां खोलींदो, AI तां या इवन गूगल में वञो या ॿिए के पैरामीटर में वञो, यूट्यूब ते लेक्चर्स पढ़ण खां वधीक हू सम्झ में ईंदी, उहा सम्झ में ज़रूरी ईंदी। पर हाणे उनखे माना उहो बिज़नेस न करे छॾनि न। सही। हाणे इहो कमु टीचर्स ऐं पेरेंट्स जो गॾियल आहे। बिल्कुलु। छो त मां चवंदो आहियां त ॿार स्कूल में आहे 5 खां 6 कलाक, हा, बाक़ी त पेरेंट्स जी ज़िम्मेदारी आहे न। 18 कलाक त माइट वटा न। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे उहे असां ते कावड़िया ईंदा आहिनि। मां चवंदो आहियां सही, तव्हां असां ते कावड़ भली कयो, बच्चा तव्हांजा आहिनि, ख़राब थींदा या सुधरंदा इहो त हिकिड़ो अलॻि इशू आहे। उहो त ख़ुदा जो बि हुन में रोल आहे ई उनजो, त उहो संभालींदो पाणे। पर घटि में घटि तव्हां त एक्टिव थियो न। सही। तव्हां ॿार जी जांच कोन था कयो, ॿार पेरेंट्स माइट इहो ॿारनि खे विज़िट कोन था कनि। अच्छा, अॼुकल्ह जो ॿार तालीम त तव्हां सुठी ॻाल्हि था करियो, हुजणु खपे, पर नशे ई थी वियो आहे। सुपारियूं खाइणु 2100 या Z21 जेका आहे, इहा प्लस में हिकिड़ी आहे जेके बि माना इहे शयूं आहिनि, जी हा जी हा, नसवार, गुटका, वात में ॾियण जो हेतिरियूं अलाए छा स्ट्रिप आहिनि, उहे इवन उहो वेब जेका थींदी आहे हुको पीअण वारो, ॿार उहे वठो था अचनि। ऐं पुछंदो आहियां तव्हां पीउ छा कंदो आहे, चई मज़दूर आहे। भई मज़दूर जो पुट उहो 7000 जो हुको नंढड़ो वठी आयो आहे जेके वेब सॾनि था, ऐं माइट खे उन पैसा किथां ॾिना हो त उन माना अजीब शयूं आहिनि। इहो माइट कंट्रोल कंदो, पर छा आहे असांजो मुआशिरो वरी अहिड़ो थी वियो, स्ट्रीट में क्राइम वॾो आहे। इहो स्ट्रीट क्राइम आहे न। जी हा, बिल्कुलु। ऐं तव्हां ॿाहिरि निकितो, ॿाहिरी दुनिया में ईअं न आहे, तव्हांखे ड्रग्स वठणियूं पवंदियूं मेडिकल जूं, त बि तव्हां 18 साल जे ॿार खां घटि ॾींदा कोन। नंबर 2 ॾींदा त डॉक्टर जी प्रिस्क्रिप्शन ते ॾींदा। हिते कंहिंखे बि मोकिलियो, तव्हांजो ॿारु वठी ईंदो, सिगरेट वठी ईंदो, नसवार वठी ईंदो, जकाब शइ वठी ईंदो। हाणे इहा ई शइ जेका आहे उन ते माना जंग आहे। असां वटि बि जामशोरे में रोज़ आए ॾींहुं गुटको मेन पुड़ी ते प्रोसेशन्स पिया थियनि, हू हुनखे पियो घटि वधि ॻाल्हाए, पर उनखे बंदि कोन्हे करिणो। सही। इहो सिस्टम हली हली असांजे सिस्टम सॼे खे कोलैप्स कंदो न। हिकिड़े जिस्म में तव्हांखे कंडो लॻे पेर में त सॼो दर्द फील थींदो आहे। इहो नस्ल असांजो आहे। नस्ल ख़राब थियो, असां परेशान थींदासीं। ऐं आइस जा नशा अलॻि आहिनि। उहे माण्हू त एॾा पागल थी था वञनि जो ॿिए खे मारींदे बि देरि कोन था कनि। त हाणे इहे सिलसिला बंदि तॾहिं थींदा जॾहिं हिकिड़ो माइट ऐं पेरेंट, इहो जेको टीचर आहे, उहे एक्टिव थींदा, इदारा एक्टिव थींदा, मामला पोइ हल थींदा। सही, बिल्कुलु सही था चओ। इहो इट्स अ बिग चैलेंज फॉर पेरेंट्स एज़ वेल एज़ फॉर टीचर्स जे लाइ बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो ॿार हिकिड़ो चैलेंज जे तौर ते अॻियां अची थो वञे, माइटनि जे लाइ बि अची थो वञे, ऐं उन ई जॻह ते समाज जे लाइ बि अची थो वञे, छो त इन द एंड हू कंट्रीब्यूट हिन समाज में बि त कंदो न। अच्छा, इन सभ खां उहो टीचर, उहो वालिदेन पंहिंजे बचे खे, पंहिंजे ॿार खे कीअं संभाले सघे थो, उन जे लाइ तव्हां छा सम्झो था त कीअं वालिदेन खे कीअं हुजणु खपे? हिकु दोस्त जीअं हुजणु खपे, स्ट्रिक्ट हुजणु खपे, छा हुजणु खपे? सभु पैरामीटर्स हुजणु खपनि। उहो दोस्त थी रहंदो त मसइलो हल न थींदुसि। जेकॾहिं हू स्ट्रिक्ट थींदो त हुनखे ज़िया अलॻि घर में छॾींदा, इहा सुठी ॻाल्हि कोन्हे। ऐं हुनखे वक़्त सां गॾु फ़ैसिलो करिणो पवंदो त केॾी महिल हुनखे दड़को ॾिए, कंहिं महिल हुनखे प्यारु ॾिए। इवन घर में रुॻो पीउ कोन्हे, अम्मा बि आहे, भेण बि आहे, वॾा भाउ भेणूं बि आहिनि, उहे गॾियल सॾियल सॼे मुआशिरे खे ॾिसो। मुआशिरो त असांजो बिगड़ियो पियो आहे न सॼो, केरु कंहिंसां ठहियल बि कोन्हे, घर में बि वॾा प्रॉब्लम हूंदा आहिनि। अच्छा, उन खां वॾे में वॾी जेका ॻाल्हि आहे त असांजा जेके स्कूल्स आहिनि उन्हनि में जेके टीचर्स आहिनि उन्हनि जूं पघारूं घटि आहिनि। हाणे उहो टीचर उते दिलि लॻाए कोन पढ़ाईंदो, मजबूरी में बसि अचनि था, ऐं उहे कुझु वक़्तु पढ़ाए चवंदा हाणे असीं भॼूं, उहो ॿार ते तवजो कोन ॾींदो। किथे 8000, किथे 15000, किथे 12000, 7000। मेयर जा हिकु ॿ स्कूल आहिनि 4000 पघार आहे। को अख़लाक आहे? केरु पुछण वारो आहे? कोई इदारो पुछे थो उन्हनि खां त बसि तव्हां 4000 कहिड़े खाते में था ॾियो? इहो त रक्षा जो किरायो बि कोन्हे। रक्षा वारा बि 6000 वठंदा आहिनि। पोइ मजबूर हो नियाणियूं 5 अची टीचर पढ़ाइण थियूं अचनि। माना इहे सभु उहे, अच्छा, इहे पढ़ाइण वारियूं टीचर्स छा तव्हांखे क्वालिटी ॾींदियूं, ॿार ते कहिड़ो तवजह कंदियूं?
इन जे करे असां सभिनी जो इहो फ़र्ज़ु आहे त इन सॼी एजुकेशन खे मां हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहियां, रीथिंक, रीशेप, रीडिज़ाइन, यस यस 3 R's यस के 3 C's पढ़ाईंदा आहिनि, हा हा कंसिस्टेंसी हिकिड़ो हूंदो आहे, क्रिटिकल थिंकिंग एंड क्रिटिकल थिंकिंग, हा मूं वटि हूंदी आहे 3 R's, जी। रीशेप, रीथिंक, रीडिज़ाइन। शयूं तव्हां वापसि खणी अचो, किथां खां शुरू थियूं, ख़राबु जंहिं जॻह ते थी, चवंदा न सिंधीअ में त जिथे विञाइबी आहे उते ॻोल्हबी आहे। हा मां हिकिड़ी शइ हिते रखी वञा ॻोल्हिया वञी मार्केट में त उते त कोन लभंदी। त असां जिथे एजुकेशन विञाई आहे वरी उतां वापसि थींदासीं। हा एजुकेशन विञाई असां हिन प्राइवेट इंस्टीट्यूट्स जे करे आहे, सही सही वरी उतां था ॻोल्हियूं, इहो त पॉसिबल ई कोन्हे। असां विञाईसीं, असांजा वॾा स्कूल्स हूंदा हुआ उते सिस्टम उहो हाणे आहे कोन। हा ॿारनि वटि गैदरिंग माना हूंदियूं, ज़बरदस्त ॻाल्हियूं हूंदियूं, उहे ख़तमु थी वियूं। हाणे ॿार मम्मी डैडी थी विया आहिनि, ॿार जीअं अचनि था बॉक्स हेॾो किताबनि जो खणी था अचनि, उनखे उछलाईंदा, पोइ बॉक्स फाटी पवंदो, वरी ॿियो वठी ॾियो, माइट त रुॻो वठण में पूरा आहिनि, वठण ॾियण में पूरा आहिनि, बिल्कुलु सही था चओ। त उहो किथां सस्टेन कंदा? जी हा जी हा त इहे सभु जेके पैरामीटर्स हुया न, त असांजे आम माण्हुनि जी एजुकेशन जी वस खां इहा ॻाल्हि ॻरी आहे। सही उन लाइ बहितर ऐं सुठो प्लेटफॉर्म हुयो गवर्नमेंट सिस्टम। जी हा जी, मां इन ते ई अचणु चाहियां पई। असां अॼु बि ॻोठनि में ॾिसूं त असांखे जेको आहे सो पुराणियूं बिल्डिंग्स नज़र ईंदियूं आहिनि जिन ते को कमु न थियल हूंदो आहे, असांखे उहे केसिस नज़र ईंदा आहिनि त छितुनि जा चापड़ किरी रहिया हूंदा आहिनि। उहा ई ॻाल्हि त लाइट जो त उते को कंसेप्ट आहे ई कोन। उहे स्कूल्स बि पाण ॾिसूं था, गवर्नमेंट स्कूल्स असां शहर जा बि ॾिसूं था, उन ई जॻह ते वरी प्राइवेट स्कूल्स बि ॾिसूं था। हीउ एॾो वॾो तज़ाद हिनखे कीअं था ॾिसो? तज़ाद त स्कूलनि में त रहे थो न। हिकिड़ो प्राइवेट आहे, उहो पंहिंजे स्कूल खे ठाहींदो त उनखे अर्निंग करणी आहे। हाणे बेसिकली छा आहे त असांजा जेके सरकारी स्कूल आहिनि उते फीस त कोन वठंदा आहिनि। गवर्नमेंट टीचर्स ते पैसो ख़र्च करे थी ॿार पढ़ायो। जी इन जो सबबु छा आहे? गवर्नमेंट खे मथे जो सूर आहे छो थी पढ़ाए? इन्हनि ॿारनि खे अॻियां वञी इदारा संभालणा आहिनि, उहे इदारा कमाए गवर्नमेंट खे ॾींदा। जी त माना गवर्नमेंट इन्वेस्ट इन जे करे कंदी आहे न त ही असांजा ई असेट्स आहिनि, असांखे कमु ईंदा। हाणे गवर्नमेंट पंहिंजा असेट्स पाण ख़राबु करे छॾिया, उहे उतां शिफ्ट थी विया हलिया प्राइवेट स्कूल्स में, हुननि उते कमाइणु शुरू कयो आहे। हिन महिल बि स्कूल हैदराबाद जा नालो न वठणु सघंदुसि छो त सुठो कोन थो जी हा लॻे। जी हा डेफिनेटली। 10 हिकिड़े माण्हू जा स्कूल खुलियल आहिनि, शाखूं ठहियल अथनि। हा हाणे ॾिसो त मेन हाईवेज़ ते हुननि स्कूल ठाहे छॾिया आहिनि। ॾाढा शानदार स्कूल नज़र किथां ठाहिया अथनि? वेयर फ्रॉम दे हैव गॉट सच मनी? असांखां त 2 कमरा कोन था ठाहिया थियनि। चेक एंड बैलेंस न आहे न, उहा ई ॻाल्हि आहे। त उहो ई ॻाल्हि आहे त हुननि एॾो पैसो कमायो आहे उन्हनि मां। इहे कमाइण माना त एजुकेशन में कमाई बि आहे। जेके ट्यूशन सेंटर खोले वेठा आहिनि 60-70 हज़ार वठनि था, 2 महीना 3 पढ़ाईंदा आहिनि, उहे ई ॿार तयारु थींदा आहिनि। अलाए छा आहे, कहिड़ो उन्हनि जी मिली भगत आहे, छा आहे, आई डोंट नो। पर घटि में घटि अॻे त इहो सिस्टम ई कोन हुयो। भली कॉम्पिटिशन हुजे, कॉम्पिटिशन त तव्हां रोके कोन था सघो न, उहा त हूंदी, वधंदी बि। असुल ॻाल्हि जेका आहे त जेको ॿारु अॻे मेडिकल में वेंदो, ठीकु आहे बग़ैर टेस्ट जे वेंदो, पर हुयो त होशियारु। अॼुकल्ह जो ॿारु कॉम्पिटिशन में अचे थो, वरी उहे साॻियूं सीटूं खपायूं बि वञनि थियूं। आहे त अलाए छा, हिकिड़ी माना मैस थी वई आहे। एजुकेशन खे हिननि मज़ाक सम्झी छॾी आहे। हॉस्पिटल्स बि ईअं थी वियूं आहिनि। हॉस्पिटल्स ॾिसो जेके प्राइवेट आहिनि उहे केॾो पैसो था वठनि माण्हुनि खां, हाणे माण्हुनि जा लाह कढी छॾिया अथनि। तंहिंजे करे असां पहिरीं असांजो कमु आहे एजुकेशन खे बहितर करणु। एजुकेशन बहितर थींदी तॾहिं जॾहिं असां बहितर थींदासीं, असां जॾहिं पॉज़िटिव थींदासीं। वापसि उन जितां शुरू कयोसीं, ॿार खे पढ़ायो, पंहिंजी औलाद वांगुरु पढ़ायो। जितां औलाद नथा सम्झोसि त पोइ इहो इदारा छॾे वञे। सही सही। अच्छा, असां वटि हिकिड़ो ग्रांट बि ॾिसो न अचे थी, बजट बि हींअर असांजे साम्हूं आहे। एजुकेशन ते ॾिसूं, हेल्थ ते ॾिसूं, ऐं अवां ट्रांसपोर्ट जी बि ॻाल्हि कई, अमन अमान जी बि सिचुएशन ते अवां ॻाल्हायो आहे। त छा इहे सभु शयूं असां वटि उन ईमानदारी सां उहे ख़र्च थियनि थियूं, उहो पैसो ख़र्च थिए थो? सफ़ा नंढड़ो जंक आहे, उहो मसइलो न आहे। तव्हां बजट खोले ॾिसंदो तव्हांखे एजुकेशन में पैसा न हुजण जे बराबरि आहिनि, पर जेके आहिनि उहे त इस्तेमालु कयो न। उहा ई ॻाल्हि आहे, जेतिरो अचे थो छा उहो इस्तेमालु थिए थो ईमानदारीअ सां? आहे यूटिलाइज़ेशन ऑफ योर रिसोर्सिस, जिथे ऑप्टिमाइज़ेशन थींदी न तव्हांजी। तव्हां वटि तमामु हिकिड़ी मानी हुजे, 4 माण्हू खाई था सघनि था, मरदा त कोन, पर हिकिड़ी मानी उहो चइनि खे ॾियो त सही न। हा हा बिल्कुलु, उहा बि नथा ॾियणु चाहियो।
सही त पोइ माण्हू त चिता थींदा। बिल्कुलु पोइ ही तालीम ख़तमु थींदी, पोइ त सभु माण्हू हिन महिल बि जेका हीअ हाणे शुरू थी आहे तव्हांजी एजुकेशन में फेस वेरिफिकेशन, हा 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 अलाए छा आहे, ऐं अचानक उन्हनि खे घुरायो वियो, वारो कयो पहुचो, माण्हू अलाए किथां किथां वीचारा अची उते बीहनि था, घर में पिया था गॾनि, बाबा तव्हां स्कूल खोले पोइ बि त फेस वेरिफिकेशन करे सघो था। जी हा, इट्स ऑल बिज़नेस। दुनिया खे ॾेखारण लाइ असां फेस वेरिफिकेशन पिया था करियूं, ऐं पोइ ॾिसूं त इहा माना अटेंडेंस रहे थी टीचर्स जी। अच्छा, अटेंडेंस त वरी मां तव्हां सां ॻाल्हाए वियुसि त अटेंडेंस रहे, पर ॾिसो त तालीम हले थी, टीचर्स पढ़ाइनि कोन था, हेडमास्टर खे जवाबु ॾेई हलिया था वञनि। उहो इन जे करे कोन थो ॻाल्हाए त सी फलाणे साहिब जी भाई या माई आहे, फलाणे साहिब जो इहो माण्हू आहे, उनखे ॻाल्हाए कोन था सघनि। त पोइ हाणे इहो सिस्टम कीअं हलंदो? हिकिड़ो जॾहिं तव्हांखे एज़ अ बॉस तव्हांखे जवाबु ॾिए, मूंखे कोई जवाबु ॾिए, मां नथो पढ़ायां, ॿिए खे मां कीअं चवंदुसि? सही न कजे थो। जी हा, इन करे सिस्टम खे इनएक्टिव कयो, उनखे इनइफेक्टिव थियो सिस्टम, तव्हां किथे कोन रहंदो। भली फेस वेरिफिकेशन कयो या साईं सरदार शाह अची क्लास में वेही रहे, कुझु कोन थींदो जेसीं ताईं तव्हां सिस्टम ॾिसो। टीचर्स हिननि खयां IBA जे थ्रू, जंहिं हिकिड़ो थर्ड पार्टी हुई जिन टेस्ट वरिती, जी हा जी हा, ऐं आई सैल्यूट दिस सिस्टम, सुठो थियो ऐं नौकरियूं मिलियूं। हाणे मेन शइ छा आहे, उते इंटरफेरेंस कोन कयूं न, ॿियनि में बि न कनि न, सही बदिलियूं था कराइनि त 3-3 लाख रुपया था वठनि। हा, इहा कहिड़ी ज़्यादती आहे? माण्हू रिटायर करण खां पोइ, हिकिड़े माण्हू मुंहिंजो दोस्त आहे एग्रीकल्चर मां रिटायर थियो आहे, हुनखे 70 लख बि कोन था ठहनि, चवनि था त 20 लख असांखे ॾे त ॿिया पैसा तोखे ॾियूं था। हाणे हीअ ज़्यादती न आहे, ही माण्हुनि सां माना वैसा खातियूं पयूं थियनि, ही त माण्हू चरिया थी वेंदा। जी हा जी हा, ऐं चरिया थी चुका आहिनि। सही पिया चओ। मां सरदार अली शाह साहिब जो रिसेंटली हिकिड़ो इंटरव्यू ॿुधो त उन्हनि चयो पिए त पहिरीं जो उस्ताद मिसाल मेहड़ जो आहे त हू लाड़काणे में वञी पढ़ाईंदो हो, उते ई पंहिंजो घरु ठाहींदो हो ऐं पंहिंजे उतां जे ॿारनि खे पंहिंजा बच्चा सम्झी पढ़ाईंदो हो। अॼु जो उस्ताद जिथां जो आहे हू चए थो मूंखे पंहिंजे घर जे अॻियां ई पढ़ाइणो आहे, उन ई स्कूल में मूंखे पढ़ाइणो आहे। इहे सभु शयूं भला कीअं आहिनि तव्हांजी नज़र में? न इहे त कोन्हे, इहो हिकिड़े ॿिनि चयो हूंदो हुनखे तव्हां बेस कीअं था ठाहियो। हिकिड़ा माण्हू ॾिसो डोमिसाइल त किथां जो बि थी सघे थो न। हाणे मुंहिंजो डोमिसाइल जेकॾहिं जैकबाबाद जो हुजे त माना जेकॾहिं मुंहिंजी टीचर थी मिसिस दाणो जैकबाबाद में वञी पढ़ाए, पोइ असां त रुली वियासीं, ॿार त रुली विया। इहो त तुक ई कोन थो ठहे। ऐं ॿियो हिननि जो हिकिड़ो वेडलॉक पॉलिसी हूंदी आहे, उनखे बि हिननि ख़तमु करे छॾियो त बाबा मुंहिंजी भला बदिली थिए हा त मां बि जैकबाबाद हलियो वञा, मेहड़ हलियो वञा, पोइ ठीकु आहे गॾु रहूं, ॿार गॾु हुजनि। सिस्टम ही तॾहिं ठाहींदा जॾहिं इंटरफेरेंस बंदि कंदा। अहिड़े क़िस्म जूं जेके रिजिड पॉलिसी आहिनि इहे बि त चङियूं कोन्हनि न। हिकिड़ो माण्हू आहे, अच्छा ऐप ते छा था कनि माण्हू, काफ़ी माण्हू आहिनि जेके ॿिए खे मोबाइल था छॾनि, बाल वठी अटेंडेंस लॻी वई, इहो त को तरीक़ोकार कोन्हे। मां अलाए घणा दफ़ा फेसबुक ते लिखियो आहे, मुंहिंजे ॻोठ में स्कूल में टीचर कोन ईंदो आहे, साल थिया अथसि, सेक्रेटरी खे पर्सनल मैसेज कयो, उन्हनि खे फोटू कढी मोकिलियमि त हीउ ॾिसो असांजे स्कूल में हिकिड़ो ॻोठ जो ॿारु आहे, उहो पढ़ाए थो वेठो, को बि एक्शन न वरितो, को बि न खयो वियो। स्पेशल सेक्रेटरी खे फ़ोन कयमि, उहो मुंहिंजो दोस्त हो, हाणे उतां बदिली थी वियो आहे, मूंखे चई पघार मां बंदि कराए छॾी अथमांसि, माना हू छा चवंदा आहिनि हिकिड़ी, उहो हुनजो मां ब्लॉक कराए छॾियो आहे ID, ख़बर पई त पघार त वठी वेठो आहे। माना हिकु तरीक़ो आहे। असां माण्हू जिन जी पहुच आहे उते, मां त वरी साईं सरदार शाह खे हितां बि चवंदुसि त सही इन माण्हूअ खां पुछाणो कोन था कयो, तव्हां फेस वेरिफिकेशन त कयो था, टीचर अचे कोन थो, उन खां त साल थिया आहिनि कोन थो अचे, महीने में ईंदो आहे, सभु अटेंडेंस भरे हलियो वेंदो आहे, एवरीवन नोस। ऐं उहे ॿार असां जेके नंढड़े वटि पढ़ंदा आहिनि, उहो हुननि खां 200-300 रुपया वठंदो आहे, उहो स्कूल ईअं हले थो पियो, सिस्टम पियो थो हले। हाँ, ये पुराना सिस्टम्स उहे ई सर्किल पियो थो हले। अच्छा नाज़रीन, असां पहिरियों ब्रेक वठूं था। हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो ई फौरी तौर ते सुठो रंग ॾिए थी, सुठी खुशबू ऐं भरपूर ज़ाइको पेश करे थी। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जो इलाही सारियूं फ़ोन कॉल्स बि ईंदियूं आहिनि ऐं तव्हां पंहिंजे आस पास जा जेके स्कूल्स आहिनि उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल बि कंदा आहियो।
त असां वटि हीउ मसइलो आहे, उस्ताद कोन्हे को, ॿारु वञे थो त हुते पाणी जो कूलर बि कोन्हे को, जो ॿार खे माना का सहूलियत ई कोन्हे का। इहे सभु मसइला नंढा वॾा इहे सिर्फ़ु तव्हांजा न आहिनि, असां सभिनीनि जा इहे मसइला आहिनि ऐं तव्हां ऐं असां सभिनीनि खे इन्हनि मसइलनि जे हवाले सां ॻाल्हाइणु खपंदो। हिन वक़्तु त सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं अवां सभिनीनि जा जेतिरा बि प्लेटफॉर्म्स आहिनि, जेतिरा बि सोशल अकाउंट्स आहिनि, त इहे जेके मसइला आहिनि घटि में घटि कोई वीडियो फोटोग्राफी ऐं कुझु न कुझु बहरहाल माना कंदा कयो। माठ करे वेहण खां इहो मुंहिंजे ख़्याल सां वरी बि बहितर आहे। नाज़रीन, हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो, ऐं चूरो चांहि आहे ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे, फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु सुठी ख़ुशबू आहे हिन में ऐं भरपूर ज़ाइक़ो पेश करे थी मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि। जुड़ियल साईं साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि हिन प्रोग्राम में। अच्छा, जून ऐं जुलाई जो ज़िक्र असां हिन पंहिंजनि प्रोग्राम्स में ॾाढो कयो आहे। उस्ताद अचनि था जिन जी वाबस्तगी स्कूल्स सां कॉलेजिस सां हुजे थी, सो मोकलुनि जो इंतज़ारु उस्तादनि खे बि हूंदो आहे जिते ॿारनि खे हूंदो आहे। सो इहो गैप बि असांखे खपंदो आहे। गर्मियूं ॾाढियूं घणियूं आहिनि, उन स्केजुअल खे असां न उन तरह फॉलो कोन था करे सघूं। अच्छा, हिकु प्रिंसिपल जी हैसियत सां, हिकु उस्ताद जी हैसियत सां मूंखे चवणु खपे, अवां छा सम्झो था त हिननि मोकलुनि खे कीअं गुज़ारणु खपंदो आहे असांखे? हाणे त कुझु ॾींहं बचा आहिनि पर हूअं ओवरऑल ॾिठो वञे त अदी मां ॾिसो पहिरियां बि रड़ कईसीं त हाणे ॿार मोकल ॾिबी न करे आहे त ॿार घर में सुकून कनि, माइट सां गॾु रहनि, पोइ केॾे रिक्रिएशन ते वञनि। रिक्रिएशन इन करे ख़तमु थी वई आहे जो माण्हू पंहिंजे पेट जे मानी जे लाइ परेशान आहिनि, त घुमण कीअं वेंदा? इन में को शक न आहे, बिल्कुलु ठीकु आहे। नंबर 2, घर में वेही सुकून हासिलु कनि, उते लाइट कोन अथनि। सही, माना घर जो सुकून बि उन्हनि वटि कोन्हे, घुमण जो सुकून बि उन्हनि वटि कोन्हे को। हाणे इहे त उन्हनि वटि माना स्कूल जो जेको मोकल हुई सा त वई ख़राबु थी। हा, हाणे रुगो इहो आहे त सभु परेशान आहिनि त स्कूल खुलनि त छा कयूं। हा, स्कूल वरी बि जेको टाइम आहे, माना ख़ासि करे जेके ॿार घुमण नथा वञनि या जेके माण्हू घरनि में वेठा आहिनि, उन्हनि माण्हुनि जे लाइ इहो आहे त को सेंटर जॉइन ज़रूरु कनि। सेंटर मां इहो कोन चवंदुसि जेको फलाणे घिटीअ में सेंटर आहे ट्यूशन जो ओॾे वञो, माना कोई टीचर हूंदी, को ॿियो हूंदो, उन सां वञी पढ़नि, पंहिंजे वॾनि खां पढ़नि, पर टाइम ज़ाया न कनि। सही, जेकॾहिं उहो स्कूल वेंदा 5 कलाक ऐं बाक़ी 4 कलाक घर में पढ़ंदा त टोटल 9 कलाक। जी, हाणे 9 कलाकनि मञा भला 4 कलाक सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पढ़नि घर में वेही, पोइ पाण किताब खोले पढ़नि। हिकिड़ा त नंढड़ा ॿार आहिनि जिनखे तव्हां पाण पढ़ाए सघो था, वालदेन पढ़ाए सघनि था, अॼुकल्ह सभु को पढ़ियल आहे, सवाइ अहिड़ा के मज़ूर हारी हूंदा जेके ॾुखिया आहिनि, उन्हनि जे लाइ मसइलो आहे। बाक़ी ॿियनि जा ॿार त पढ़ी सघनि था, उहे घर में वेही पढ़नि ऐं उहो टाइम ज़ाया न कनि। त पोइ जेको वेकेशन में जेको होमवर्क हिननि खे मिलियो हूंदो, ज़ाहिर ॻाल्हि आहे टीचर्स हुनखे होमवर्क ॾिनो हूंदो, जेकॾहिं न ॾिनो हूंदो स्क्रीन शॉट मोकिलिया हूंदनि, उन जे थ्रू PDF उन्हनि खे पहुता हूंदा, त उहे सभु कंप्लीट करे अचनि, त पोइ जीअं ॿार में कुझु ख़बर हुजे त मूंखे करिणो छा आहे जॾहिं स्कूल खुले त। ज़बरदस्त, तमामु सुठो। उस्तादनि जूं मोकलूं, भला अवां बि हिकु उस्ताद आहियो, अवां जूं मोकलूं कीअं गुज़रियूं? असांजी त मोकल आहे कोन, अच्छा, छो त एज़ अ प्रिंसिपल मूंखे डेली वञिणो पवंदो आहे, उते को न को सर्टिफिकेट वठणु ईंदो आहे, कोई ॿिए कम जे लाइ ईंदा आहिनि, नंढा वॾा कम थियनि थियनि, नंढा वॾा कम थींदा आहिनि। ऐं असांजी यूनिवर्सिटी ऑफिशियली 20 जुलाई खां खुलंदी, हा हा हा, असांजा वरी उते क्लास शुरू थींदा। जी, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजे स्कूल में वरी असां अनाउंसमेंट कई आहे टीचर्स ॾी, नवां टीचर्स, त उनजे करे बि असांखे वेहणो पवंदो आहे, हुते माण्हू ईंदा आहिनि, पंहिंजो CVs जमा कराईंदा। अच्छा, जुड़ल साईं साहब, अवां वटि भला इहो प्रोसीजर कीअं आहे? न्यू टीचर्स कीअं था अपॉइंट कयो? छो त एडवर्टाइज़मेंट अची वेंदी आहे, सभिनी खे ख़बर पइजो वञे, ऐं जेतिरी मूंखे ख़बर आहे त तव्हां वटि CVs बि कुझु हेतिरे तादाद में त जमा थी वेंदियूं आहिनि, पोइ कीअं प्रोसेस हुजे थो? इहे 100-150 माना माण्हू अची वेंदा आहिनि, तक़रीबन 200 माण्हुनि ताईं। सही, ऐं असां वटि बि इहो हूंदो आहे त ग्रेजुएट मिनिमम हुजे, 16 इयर्स ऑफ एजुकेशन, ऐं उन्हनि जी पोइ वरी ऑनलाइन टेस्ट थींदी आहे, कंप्यूटर बेस्ड जीअं थींदी आहे, पोइ उन में वेठे न उते ईंदा आहिनि, ऑनलाइन ईंदा आहिनि, पंहिंजे लैब्स में असां वटि थींदियूं आहिनि, यूनिवर्सिटी कंडक्ट कंदी आहे, पोइ उहा लिस्ट ठाहींदा आहियूं, पोइ मिनिमम जेका बॉर्डर लाइन रखंदी आहे यूनिवर्सिटी, त हाणे हेतिरे ताईं माना टीचर्स खे इंटरव्यू कयो, पोइ वरी सॼी कमेटी आहे, SMC सर बि आहे, स्कूल मैनेजमेंट कमेटी, उनजो हेड आहे प्रो वाइस चांसलर, उहे पोइ उते हेड कंदा आहिनि, असां बि उते हूंदा आहियूं, पोइ इंटरव्यू वठी करे
उन्हनि खे सिलेक्ट कयो वेंदो आहे सब्जेक्ट वाइज़। जी जी जी, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो ऐं ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो स्कूल आहे, नो डाउट, एज़ कम्पेयर टू जेके असां वटि इहे जिते ब्यूटिफिकेशन ते घणो कमु थिए थो, प्राइवेट गिटी गिटी में जेके स्कूल्स न आहिनि। न ब्यूटिफिकेशन असांजी बि सुठी आहे। न नो डाउट, अव्हां वटि त इलाही ख़ूबसूरत आहे, उहो कागज़नि वारी कोन्हे ऐं ख़ूबसूरत हा, गुलनि वारी बाक़ी आहे। हा, जी, इहो फ़र्क़ु ज़रूरु आहे। अच्छा, अव्हां भला उहो जॾहिं स्टूडेंट लाइफ वारो टाइम हुयो तॾहिं भला इहे मोकलूं कीअं गुज़रंदियूं, ख़बर पवंदी त मोकलूं आहिनि ऐं कीअं गुज़ारींदा हुया? अरे हिकिड़ो साल त मुंहिंजो ज़मीनुनि ते कमु कंदे गुज़रियो यूनिवर्सिटीअ में। अच्छा। ऐं मां तव्हांखे त ॿुधायो न, मूंसां बेस थोरो गुरबत हा, वारो हा, रहियो। जी जी। त फर्स्ट ईयर इंटर जा त मां वञी रोबा टाइप कंदो हुउसि पंहिंजे वञनि ते, ॻोठ वञी मुकमल 2 महीना जी। ऐं हारनि वांगुरु जी कमाईंदा आहिनि, ऐं कमाईंदो हुउसि। सही। बाक़ी 2 साल मूं सेडोस, हाणे त क्लेरियंट जेका जामशोरे में आहे, हा हा, उन में मां कमु कंदो हुउसि, ट्रकूं लोड कंदो हुउमि। अच्छा अच्छा। ऐं उतां असांखे 800 रुपया पर मंथ ॾींदा हुया। ओके। 2 महीना हुते हूंदो हुउसि। ऐं आई फील दोज़ डेज़ वेरी गुड। ग्रेट। पर उहे ॾाढा ॾुखिया हुआ तॾहिं। हा। उहो आहे न लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे त अला ईअं म होए हा। जीअं आऊं घारियां बंद में, हा हा। मारी जे हुन में। जी हा जी हा जी हा। पोइ वरी जॾहिं उतां निकिरी थी अचे कैदमान त पोइ त वरी पंहिंजी माण्हुनि सां मिले थी हा। ऐं उन माण्हुनि में ॾाढो ख़ुशि थी थिए। पोइ चए थी त सखर से ई ॾींहं जे मूं घारिया बंद में। हा हा। उहे केॾा ख़ूबसूरत ॾींहं आहे जी। जेके मूं बंद में घारिया। सही। उनजो रीज़न उन ॾुख खां पोइ मूंखे हाणे एॾो सुख नसीब थियो आहे। जी हा जी त उहे ॾींहं तॾहिं त मुंहिंजे लाइ बि ईअं हुया, अज़ाब हुयो। वाह ट्रक लोड करण का मामूली शइ कोन्हे। 50 किलो जा दॿा हूंदा हुआसीं, उछलाईंदा हुआसीं, पेर ते लॻे त पेर कटे छॾे। एंड वी डिड इट। सही सही। पोइ उन खां बाद में वरी उहे जेके 2 महीननि जा पैसा मिलंदा त 6 महीननि ताईं मज़े सां हलंदा। वाह वाह। हाणे उहे फील था थियनि त जेकॾहिं न कयूं आहे त शायदि असांजी स्टडी ख़राबु थी वञे। सही सही। त उहे ॾाढा सुठा ॾींहं हुया। महिनत घणो कुझु सेखारींदी आहे, ॾुखिया ॾींहं घणो कुझु न सेखारींदा उहो हदीस बि आहिनि त अल कासिब हबीबुल्लाह, कसब करण वारो जेको कमाए थो, जेको महिनत करे थो। ॾिसो तव्हां हिकु हिकु माण्हू, बेसिकली असीं छा आहियूं एज़ अ सूफ़ी मां ॻाल्हाईंदुमि त असां कुझु बि न आहियूं। कुझु बि आऊं की न जेकी आहियां तुंहिंजी वॾाई, करणो त पाण खे जेको कुझु कंदासीं त हुनजे करे था कयूं न, हू थो कराए न असांखां। बुरो कमु अलाह कोन कराईंदो, उहो वरी उनजो पासो आहे शैतान साहिब जो। अलाह जो कमु आहे तव्हांखां सुठा कमु वठंदो, पर कमु इहो आहे त हुनजे हवाले कयो त तव्हांजा मामला सभु दुरुस्त थी वेंदा। तव्हां अहिड़ा ज़िंदगी एॾी ख़ूबसूरत थी वेंदी, तव्हांखे का तकलीफ़ कोन ईंदी, तव्हांजा मामला सिधा थी वेंदा। सिर्फ़ु इहो आहे त बसि कर हवाले कादर जे कमु उनजे हवाले कयो, तव्हांजा मामला सभु ख़ूबसूरत थी वेंदा। बेशक बेशक ईअं ई आहे, नो डाउट। वो मिर्ज़ा गालिब लिखे थो न, गुज़र जाएगा ये दौर भी गालिब, ज़रा इत्मीनान तो रख, जब खुशी न ठहर सकी तो गम की क्या औकात है। त कुझु ई कोन, बिल्कुलु। सो ॾुखिया ॾींहं गुज़री वेंदा। न हूअं बि मां चवंदो आहियां दी, ॾिसो हीअ ज़िंदगी इट्स अ क्रिएशन ऑफ पेन। जी हा। जॾहिं ॿार ॼमे थो, दुनिया में अचे थो त उहो रड़ी थो करे, रोए थो, माना ही फील समथिंग डिफरेंट एंड पेन। यस। हवा लॻी हुयसि ॿाहिरि ई, अंदरि ॾाढो सुठे काउंटर वॉल्यूम में हुयो, ॿाहिरि निकितो, हुनखे परेशानी थी। माना लाइफ त तकलीफ़ मां गुज़रे थी। बिल्कुलु। लाइफ तकलीफ़ जो ई नालो आहे। बिल्कुलु। जेकॾहिं तव्हां खां तकलीफ़ूं नथियूं सहियूं थियनि त पोइ सही, पोइ जीअण छॾियो। सही ॻाल्हि आहे, पोइ उहा जीअण जी उमेद छॾे ॾियो। अच्छा, अव्हां सांगी साहिबु रिटायरमेंट जो बि ज़िक्र कयो आहे, ऑफिशियल रिटायरमेंट ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उनखे बि एक्सेप्ट करिणो पवे थो, ऐं मुंहिंजे ख़्याल सां अव्हां त तयारियूं पकिड़े वेठा आहियो। सो रिटायरमेंट खां पोइ ख़ासि तौर ते कुझु अहिड़ियूं शयूं जिन ते कमु करणु चाहियो था, उहे छा आहिनि? रिटायरमेंट त बेसिकली आहे त काउंटिंग जेका लाइफ जी थींदी उहा अचणी आहे। जी हा जी हा। असां त मौत खे बि क़बूल कयो वेठा आहियूं, जेॾी महिल बि अचे अखियुनि ते। पर ॻाल्हि इहा आहे त रिटायरमेंट खां पोइ बेसिकली कुझु लिखण जो आहे, त कुझु कमु कजे। मौज़ू त तव्हां वटि खोड़ आहिनि, हिन महिल करे मां चई वञा पोइ ॿियो माण्हू चवंदो तूं फलाणो मौज़ू चयो। लतीफ़ ते बि कमु जाम थियो आहे, पर ईअं कोन्हे त लतीफ़ ते कमु जाम थियो आहे त ॿियो नथो करे सघिजे। हर कंहिंजी पंहिंजो व्यू आहे, पंहिंजी सोच आहे, पंहिंजो हिकिड़ो आहे, त उहो कमु करण जी आहे।
इंशाल्लाह दुआ करियो त हुन में कामयाब थियूं। आमीन आमीन इंशाल्लाह इंशाल्लाह। ज़रूरु तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे हवाले सां बि लिखिजो ऐं उहो बि ॾाढो सुठो रहंदो, नौजवाननि जे लाइ इलाही सुठो रहंदो। अच्छा, पंहिंजे औलाद जो बि ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में ज़िक्र कजो। अहसन मोहसिन माशाल्लाह हाणे त उहे बि उन इंजीनियरिंग पास करे चुको आहे, बाक़ी माशाल्लाह, मोहसिन फाइनल ईयर में आहे। जी 2 नंढड़ियूं उन्हनि जी शादी थी वई। माशाल्लाह। हा हिकिड़ी खे 3 अधड़ियूं आहिनि, वॾीअ खे नंढी जेका आहे उनखे हिकिड़ो अधड़ो आहे। माशाल्लाह 2 नंढड़ियूं आहिनि, हिकिड़ी पढ़े थी, ॿी बि पढ़े थी। ज़बरदस्त ज़बरदस्त। असीं नाना ऐं ॾाॾा थी चुका आहियूं। हा माशाल्लाह सां। ओ अहसन ऐं मोहसिन मां छा माना हिन वक़्तु छा उमेदूं आहिनि? दुआ करे सघिजे थी। आम ॿारनि वांगुरु आहिनि। सही। ऐं का ख़ासि हुननि में मूंखे कोन थी फील थिए, पर आई फील एंड आई होप गुड फॉर देयर गुड फ्यूचर। ॿई इंजीनियर आहिनि। न उन्हनि निभायो आहे माशाल्लाह, वो इंजीनियरिंग यूनिवर्सिटी निभाए आया आहिनि। त हाणे ही जेका हीअ दुनिया में आहे, हिते उन्हनि जे लाइ थोरी ॾुखियाई थींदी कॉम्पिटिशन करणु, पर मुंहिंजो ख़्वाहिश कोन्हे त ही को सरकारी जॉब कनि। सही। इहो ई आहे त हू ॿाहिरि निकिरनि, कंपनीज़ खे जॉइन कनि ऐं पोइ वरी कंहिं ॿी दुनिया में हलिया वञनि। सही। जेकॾहिं कोई चाहींदो त मां मास्टर्स करियां, अॼुकल्ह ॿाहिरि बि असांजा दोस्त त तमामु घणा थी विया आहिनि, त मां त सम्झां थो मुंहिंजा 500 खनि या 250 त स्टूडेंटनि जेके ॿाहिरी दुनिया में कमु कनि पिया ऐं सुठी पोज़ीशन्स में आहिनि, जीअं ओॾे विया त ओॾे मोकिले छॾिबुनि। ऐं इन करे हिते पंहिंजे ॿार हिकिड़े अमराई ते शादी थियल आहे। हा जल्दी शादी न कराए छॾे, बसि नंढड़ो आहे। सुठी ॻाल्हि आहे, मां मूंखे वरी इहा शइ वणंदी आहे। इट्स वेरी गुड टू कीप देम इंटैक्ट फैमिली सां। ऐं को बि अल्हम्दुलिल्लाह का बड़ो प्रॉब्लम कोन्हे। इन लाइ अर्ज़ मयशा वग़ैरह सभु ॾियण वारो ख़ुदा जी ज़ात आहे। असीं सिर्फ़ु संभालण वारा आहियूं, इज़त सां शयुनि खे रुॻो संभालियूं। जी हा जी हा। त मां सम्झां थो काफ़ी बहितर थींदो। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु तमामु सुठो। अच्छा, कहिड़ो किताबु आहे जंहिंसां वधीक कनेक्टेड रहो था? शाह साईं जो हमेशह उहो बेत बि पढ़ंदा रहंदा आहियो, घणो ज़िक्र बि कंदा आहियो। कहिड़ो किताबु, कहिड़ो रिसालो पाण सां गॾु हमेशह रखो था, घणो पढ़णु पसंदि कयो था? न, रिसाला त लतीफ़ जा खोड़ आहिनि ऐं मुख़्तलिफ़ आहिनि, के ख़ासि सां न। बसि शाह मुंहिंजी शाइरी सां घणी आहे। सिंध छा पाकिस्तान जे काफ़ी शाइरनि जा मूं वटि माना सभिनी रिसाला आहिनि तक़रीबन। सही सही। ख्वाजा फरीद, बुल्ला शाह, इहे प्लस में शाह हुसैन, उहो जेको आहे पठान हिकिड़ो कहिड़ो शाइर आहे वॾो, उनजो बि कलाम मूं वटि आहे। लतीफ़ जो आहे। इवन सिंध जा जेके तक़रीबन उहे उन सां थोरो मुंहिंजो लगाव वधीक रहे थो। प्लस मुंहिंजी हिस्ट्री पढ़ियल आहे, माना घणी न थोरी। हिस्ट्री वरी पोइ लिखनि था ऐं अजीब अंदाज़ में, पोइ हुन ते चिड़ ईंदी आहे। हिकिड़ी शइ लिखे, ॿी शइ लिखे। प्लस में नॉवेल्स, सिंध सां रिलेटेड नॉवेल्स मूंखे ॾाढा सुठा लॻनि था। ज़बरदस्त। जेके जीअं पढ़ाॾो सोई सॾो, सांघड़ो या ॿिया रिसाला आहिनि, हा हा, उन हवाले सां। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। नौजवाननि सां बि कनेक्टेड रहो था। हा, नौजवान असांजी ज़िंदगी जो हिसो आहिनि। सही। ऐं हूंदो ई उन्हनि सां गॾु आहियां। मुंहिंजा 2 माना दोस्त रहिया। नंढे हूंदे मां कुराड़नि सां घणो गॾु हूंदो हुउसि। हाणे पाण उन फील्ड में आया आहियूं त वरी हाणे मां नौजवाननि खे गॾु खणी हलंदो आहियां। उहे उत्साहींदा आहिनि, प्यारु कंदा आहिनि, चवंदा आहिनि हीउ लिखो। जी हा जी हा। अच्छा, नौजवाननि शाइरनि खे भला पढ़ो था, कीअं लॻनि था? सभु सुठा आहिनि, सभु सुठा आहिनि। कंहिं हिकिड़े जो नालो नथो खणी सघिजे। सही। छो त के दोस्त बि आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि कंदुमि त ॿिया चवंदा त असांजो नालो न वरितो, त तव्हांखे तकलीफ़ पए थी। सिंध जा माण्हू ॾाढो सुठो लिखनि था। सिंध जो शाइर, सिंध जो अदीब तमामु बहितरीनु लिखे थो। ऐं सुठियूं उम्मीदूं ख़ासि करे जेके असांजा जेके कोन चवंदा आहियूं इहे मुज़ाहिमती शाइर, या हाफ़िज़ निज़ामाणी या आशिक़ दादवी आहे, अहिड़ा ॿिया खोड़ आहिनि। जी हा। हरडो उतरादी आहे। सही सही। सुघड़ असांजा, इहे सभु माना शहनशाह माण्हू आहिनि। सही, ज़बरदस्त। अच्छा, अव्हां सिंध जे राइटर्स जी तारीफ़ त कई आहे, सुठो लिखनि था, अव्हांखे सुठियूं उम्मीदूं आहिनि, पर असां वटि क्रिटिक्स खे तव्हां कीअं ॾिठो आहे? क्रिटिक्स मूंखे बेसिकली वणंदी कोन्हे। वाए? उहो चवंदा आहिनि त शऊर वारे ज़हन जो ई कमु आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। उहो त आहे, पर उहो क्रिटिक त तव्हां माना माण्हू छा था कनि जो हुनखे लिखी करे दुनिया में उछला था छॾनि, पोइ उन ते रुॻो जहिड़ा था थियनि। माना असांजा माण्हू न सम्झी सघिया आहिनि हिनखे, उनखे सम्झी कोन सघिया आहिनि। बेसिकली उनखे तव्हां जॾहिं इस्लाह कयो था, क्रिटिकल जेका थिंकिंग थींदी आहे माण्हुनि जी, त उहो तनक़ीद बराए इस्लाह। सही।
तनक़ीद बराए तनक़ीद न कयो। कंहिं माण्हू तस्वीर ठाही उन में चई त हीअ कीअं ठाही अथमि, त सभिनी लिखियो ग़लति ठाही आहे, हीअ ग़लती आई, माना वरी चई त जेका ग़लती आहे उहा मूंखे दुरुस्त करे ॾिनो, कंहिं कुझु कोन न कयो। लिखियो। हा, हाणे असल में इहा शइ ख़राबु आहे। रुगो तनक़ीद ईअं कोन कबी त फलाणे माण्हू जी शेयर भई जीअं लिखियो आहे इहो त हुनजो कमाल आहे न, हुनजो अंदाज़ आहे, हुनजो अंदाज़ आहे, हुन इहा शइ सोची। हुनखे जॾहिं ॾुख थियो, जीअं हाणे हिकिड़ो नौजवान शाइर कोन हो जेको मरी बि वियो, जंहिं लिखियो त गुॾी अलाए कहिड़ो जियापो आहे, अलाए कीअं था जीअनि माण्हू, मिलियो बाज़ार में जेकर जीअण जो ढंग वठियो ईंदुसि। हाणे ॾिसो न, तव्हां अंदाज़ो कयो त इहे केॾा वॾा लफ़्ज़ आहिनि, इलाही इलाही। ऐं रुगो ही हिकिड़ो कोन्हे, अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि। हीअ त खणी मरी वियो, हाणे मशहूरु थी वियो। अहिड़ा इलाही माण्हू आहिनि जिन लिखियो आहे जी। हा हा, सम्झो न, माण्हुनि खे उत्साहियो अथनि, कमाल जूं शयूं लिखियूं अथमि। जीअं अयाज़ चयो त मां ए सिंध तोखे अलविदा, ऐं हिंद तोखे अलविदा, तो विख वधायां अलविदा। हाणे इहे आहिनि छा, एॾी मजबूर थी करे माण्हू हिते वञी पातो आहे, इन नाच ते अची थो वञे। सही। या हाफ़िज़ चयो त चिड़िया बि न आहियूं ऐं खता बि न आहियूं, चकासी ॾिसो जिथे आहे बीहारे छॾियो, उतां अञा चुरिया बि न आहियूं, अञा कंहिंजी दिलि ते होरिया बि न आहियूं। या हिकिड़ो शेर लिखियईं त मके मदीने जो को बि मटु कोन्हे, मके मदीने जो को बि मटु कोन्हे, पर मुंहिंजी सिध बि कंहिंखां घटि कोन्हे। ॾिसो माण्हू असांजा आहिनि न। बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा भला ॻोठ जी ज़िंदगी केतिरी ख़ूबसूरत लॻंदी आहे हींअर त, माना जेके ॻोठ वञण वारा माण्हू बि हींअर गर्मियुनि में ॻोठ कोन था वञनि गर्मियुनि जे करे, पर अव्हां माना केतिरो कनेक्टेड। ॻोठ जी ज़िंदगी मूंखे अॼु बि ख़ूबसूरत लॻे थी। सही। ऐं हितां खां मां 100 टाइम्स वधीक हुनखे प्रिफर कयां थो। सिर्फ़ु हिकिड़ो पैरामीटर ख़राबु आहे, उहा आहे लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन। सिहत तव्हांजी हिते बि कोन थी मिले, ॻोठ में बि कोन्हे। तव्हां गाॾी हूंदी निकिरी तव्हां हलिया अचो ट्रीटमेंट जे लाइ, ऐं एजुकेशन जहिड़ी हिते आहे तहिड़ी होॾे आहे। हिते खणी इदारा थोरा वॾा आहिनि, उनजे लाइ तव्हांखे अचिणो पवंदो। बाक़ी ॻोठ जी ज़िंदगी हितां खां वधीक ख़ूबसूरत आहे। उते तव्हांखे एतिरो ख़र्चु कोन थो करिणो पए, तव्हांखे जेके बि माना इस्तेमाल जूं शयूं तव्हांखे मिली वेंदियूं, सब्जियूं आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, खीर मखण आहिनि, अन्न आहे, ऐं पाणी उतां जो ज़बरदस्त ग्राउंड वाटर जेको आहे सुठो आहे। हिते तव्हांखे सॼो रॉ वाटर थो मिले। सवाइ हिन जे त हुते सिचुएशन ख़राबु आहे, जेका सिक्योरिटी सिस्टम सही कोन्हे। सही पिया चओ, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, माण्हू इंसान जेको आहे न पंहिंजे रूट्स सां हमेशह कनेक्टेड रहे थो, इहो फितरी हिकिड़ो अमल आहे। त असांखे उतां जिथां जा असीं आहियूं उतां जी हवा बि असांखे वणंदी, उतां जो पाणी बि असांखे वणंदो, उतां जे माण्हुनि जो मिज़ाज बि असांखे वणंदो, रहणी करणी असांखे वणंदी। इहो मुंहिंजे ख़्याल सां इहे फितरी अमल आहिनि। अच्छा, आख़िर में वक़्त जो घड़ी नाज़रीन वधीक इजाज़त ॾियनि नथियूं, सो जुड़ियल संगी साहब तव्हां खां मैसेज वठंदासीं। छा मैसेज हूंदो? मैसेज अदी इहो ई आहे जेको पाण एजुकेशन ते ॻाल्हायो थी, त पंहिंजे बच्चनि जो हर को ख़्यालु करे, ऐं हिन सिंध खे पंहिंजी अमड़ सम्झी उन सां प्यारु करे, ऐं पंहिंजा बच्चा आहिनि, जेकॾहिं कंहिंखे कंहिंजे ॿिए ॿार खे बि ॾिसो था त उनखे संभालण जी कोशिशि कयो, उनखे नसीहत कयो त उहो सुठो थी हले। ऐं असांखे उमेदु आहे त असांजी सिंध अञा तरक़ी कंदी। असांजा जेके चङा मुड़ुस आहिनि उहे बि ख़ुदा कंदो सुधरी वेंदा। आमीन। जी हा, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। ऐं आख़िर में सुबुह मेहरान जे लाइ ज़रूरु पुछणु चाहींदमि, छा कमेंट्स हूंदा तव्हांजा? सुठो प्रोग्राम आहे, प्रोग्राम घटि में घटि मैसेज त पुॼाइनि था। वाक़ा करणु मूं वसि ॿुधणु कमु भरो चढ़ियो त हीउ बहितरीनु प्रोग्राम आहे जेको ॻोठ झर जंग ताईं वञे थो ऐं सभिनी खे मैसेज पहुचे थो। ऐं मां वरी बि उन्हनि जी तारीफ़ कंदुसि। सुठो चैनल आहे, पंहिंजो चैनल आहे, सिंधी चैनल आहे। जी हा, पंहिंजी अम्मा जी ॿोली में ॻाल्हायूं था। बिल्कुलु। घटि में घटि तेरी मेरी मां छा ॼाणनि अहिड़ा भोला भाला, असीं घटि में घटि उन में त कोन था वञूं। जी हा, बिल्कुलु। वंस अगेन थैंक यू सो मच, तव्हां आयो, तव्हां असांखे टाइम ॾिनो, अव्हांजी प्रेज़ेंस सां ही प्रोग्राम ख़ूबसूरत बणिजी सघियो। इट्स आवर प्लेजर त तव्हांजो इंटरव्यू मां ख़ासि तौर ते कंडक्ट करे सघियमि। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मौज़ूज़ महिमान जुड़ियल संगी साहिब खे इजाज़त ॾींदो। ऐं हिन पूरे प्रोग्राम सां नाज़रीन साथ मौजूदु रहियो मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ख़ुशियुनि जो मतिलबु आहे गॾिजाणियूं, वेहकूं, बैठकूं, ऐं हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका हुनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।